ताल सूक कर पत्थर भयो हंस कहीं न जाए, ताल सूक कर पत्थर भयो हंस कहीं न जाए, पिछली प्रीत के कारणे चुग चुग पत्थर खाए। असांजो महबूब दोस्त मिठी खां आयल दयाल सहराई सियासी कारकुन अवामी तहरीक जो, उनखे गुज़ारिश आहे, वेनती आहे त स्टेज ते अचे असांखे कोई इनकलाबी गज़ल ॿुधाए। दयाल सहराई मिठी खां। इंतहाई मान वारो असांजो उस्ताद घणनि मामलनि में जामी साहब, हफ़ीज़ साहब, हालात साहब, इमदाद काजी साहब, जमील साहब, प्यारा ॿिया दोस्त ख़ालिद साहब, पिंडाल में वेठल सभु दोस्त, जीअं सिंध तमामु घणियूं ॻाल्हियूं आहिनि, दिलि चे थी उहे कजनि, पर हिते असांजा सीनियर दोस्त उहे ॻाल्हाईंदा किताब जे हिसाब सां। ऐं हीअ जेको दलत टर्मिनोलॉजी आहे उन हिसाब सां मूंखे गीत लाइ चयो वियो आहे, हालांकि आउं रियाज़त तमामु अॼुकल्ह घटि कंदो आहियां, पोइ बि आउं ॿुधायां थो। हिकिड़ी ॻाल्हि हिकिड़े मिंट जी आउं ज़रूरु कंदुसि, मूंखे उमेदु आहे त असांजा जेके दोस्त आहिनि उहे हिन ते ॻाल्हाईंदा, पर जेका ख़ालिद साईं पहिरीं ॻाल्हि कई हिन में सॼो दर्द आहे, इहा ॻाल्हि सही आहे। हिन सॼी असांजी जेका जूठनि पहिरीं बि असां कुझु ॿुधो हो, हिन जे बारे में तबसरा पढ़िया हुआ। हीअ किताबु जेको आहे साईं जो महाग सभु शयूं, असां वटि जेके हिते माण्हू वेठा आहिनि उहे बि उन दर्द मां गुज़रनि था, इहा बि ॻाल्हि ठीकु आहे। पर जेका ख़ालिद साईं ॻाल्हि कई तॾहिं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि मतिलबु चिटी थी बीठी मुंहिंजे साम्हूं, उहा हीअ त हिते तबक़ाती मसइलो आहे ऐं जिन जेके शुरू खां पीढ़जंदड़ जेके ज़ातियूं हुयूं उन्हनि मां जिन बि ज़ातियुनि तइलीम ऐं सियासी धारा जो हिसो बणायो पंहिंजो पाण खे, उहे हुन सिस्टम मां, हुन अछूत वारे सिस्टम मां निकिरी अॻिते मेन स्ट्रीम में अची वियूं। इहा ॻाल्हि वॾो सबूत आहे त जेके ॿियूं ज़ातियूं आहिनि जिन जे बारे में चयो थो वञे सिंध में अॼु बि दलत आहिनि, उन्हनि तइलीम ऐं उन सियासी धारा में पंहिंजो पाण खे हिसो न बणायो, तंहिंजे करे हू पोइ ते रहिजी वियूं। इन्हनि शयुनि जो हल अॼु बि तइलीम ऐं पंहिंजो पाण खे पोइ ते धिकण जे बदिरां मेन स्ट्रीम में अची मेन कॉम्पिटिशन में आणी दुनिया जूं जदीद साइंसी सियासी नज़रियनि सां हथियारबंद थी, ज़रहपोश थी इन समाज सां विड़बो, तॾहिं इन्हनि मुख़्तलिफ़ असां ते जेके ठपा लॻल आहिनि उन्हनि मां असीं जान छॾाए सघंदासीं। मूंखे इक़बाल जा ॿ शेर यादि था अचनि। हिकिड़ो, ख़ुदी को कर बुलंद इतना, खुदी को कर बुलंद इतना ते खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रज़ा क्या है। ॿियो, अमल से ज़िंदगी बनती है जन्नत भी जहन्नम भी, अमल से ज़िंदगी, हुन चयो इल्म से बनती है, हुन जवाबु ॾिनो त जाती लॻी पई है। इक़बाल ज़बरदस्त ॻाल्हि कई है, अमल से ज़िंदगी बनती है जन्नत भी जहन्नम भी, ये खाके अपनी फितरत के न नूरी है न नारी। इहे ॻाल्हियूं असांखे इन पस मंज़र में ॾिसणु खपनि। हिकिड़ो नज़म आहे असांजे दोस्त जो, जेके बि माण्हू इन ख़्याल जा आहिनि त असीं इन्हनि सां ज़ुल्म कंदा रहंदासीं ऐं इहे माण्हू पंहिंजे हिसाब सां पीटजंदा रहंदा, उन्हनि माण्हुनि सां मुख़ातिब मीर सनारी सर जो हिकिड़ो नज़म आहे, ॿुधाईंदो। क़यामतन जी घड़ी बि वेझी, अव्हां लाइ आयो अज़ाब वेझो, क़यामतन जी घड़ी बि वेझी, चओ अभी था अॼु संभारा जो दुनिया में को बि नाहे, चओ अभी था दोस्त दारा जो दुनिया में को बि नाहे, चओ अभी था चीन वारो किताब ॻाढ़ो बि ॻाल्हि थी वियो, चओ अभी था ची गवेरा बि कोई गुज़रियल काल्ह थी वियो, ॿुधो नथा जा ॻाल्हि ॻाढ़ी फरात जी अॼु नदी करे थी, कोहिलू खां कंधार ताईं शुरू थियल नई सदी करे थी, परे न आहे सबक परो को सफ़ावा साॻियो निसाब वेझो, क़यामतन जी घड़ी बि वेझी, अव्हां लाइ आयो अज़ाब वेझो, क़यामतन जी घड़ी बि वेझी।
जॾहिं हू सुरंदो सदा बणियो ऐं संदुसि चपन ते सवाल आयो, दयाच बणिजी सिर ॾियण जो तॾहिं न कंहिंखे बि ख़्याल आयो। तॾहिं बि आखियो ईअं हो चारण, ही चंग विढ़ंदो सा जंग ॾिसजो। ॾेह सारो बि ॾियाज बणिजी यर सिर ॾींदो सो ढंग ॾिसजो। हुन लिखियो हो राति जो थी लीड़ू लीड़ू लिबास वींदो। हुन चयो हो बाक फुटंदी, हुन लिखियो हो सुबुह थींदो। सखियनि ऐं साथियनि अखियनि जे आॾो करे वरितो सो किताब वेझो, क़यामतनि जी घड़ी बि वेझी। अवाल आयो अज़ाब वेझो, क़यामतनि जी घड़ी बि वेझी। असां जूं वायूं असां जूं वाणियूं पढ़ण जी फुर्सत अव्हां खे नाहे। असांजे रत सां लिखियल कहाणियूं पढ़ण जी फुर्सत अव्हां खे नाहे। अव्हां जे खंजर जी नोक सां जा लिखियल असांजी कहाणी आहे। असांजा फाज़िल नवाज़ आशिक अची पढ़ो सरफरोशी छाहे। अव्हां जे मन ते मेरा ॾाढो, अव्हां जो सीनो शफ़ाफ़ नाहे। परे जा मंज़र पढ़ण में धुंधला, अव्हां जी ऐनक बि साफ़ नाहे। मक़तलन जे भितनि जे भर में अची पढ़ो कुझु जनाब वेझो, क़यामतनि जी घड़ी बि वेझी। अवाल आयो अज़ाब वेझो, क़यामतनि जी घड़ी बि वेझी। ऐं मुंहिंजो उस्ताद पलियो साहब चवंदो आहे, हुन चयो आहे, हिकिड़ी वीडियो क्लिप वायरल थी कुझु ॾींहं पहिरीं, उनमें हुन चयो आहे त हिन धरती ते सभु पाण बराबरि ॼावा आहियूं। कंधु खणी हलण जे लाइ कंहिं वॾेरे जे अॻियां हुनजो टाउट बणजण जी का बि ज़रूरत न आहे। इहो असांजो हक़ु आहे, इहो असांजो ख़ुशि रहण जो असांजो बुनियादी हक़ु आहे। अव्हां जी ओबर अव्हां जी सोबर असांजी बुख खां भली न आहे। गिरह जा गोला कॾहिं बि बणिजी असां का झोली झली न आहे। अना खे जेको फना करे थो अघाए सामराज उन्हई जी अर्ज़ी। यर जुतियूं घसायो ऐं रोज़ गीसियूं करियो था साहिब अव्हां जी मर्ज़ी। असीं ग़ुलामी खे गार सम्झूं, इहो असांजे ज़मीर में आ। ऐं बुतनि जे अॻियां झुकनि जबीनूं, इहो न सिंध जे ख़मीर में आ। ऐं बुतनि जे अॻियां झुकनि जबीनूं, इहो न सिंध जे ख़मीर में आ। असीं जे आहियूं ख़ुदि खे वेझा, उन्हई खे आहे ख़ुदा बि वेझो, क़यामतनि जी घड़ी बि वेझी। अवाल आयो अज़ाब वेझो, क़यामतनि जी घड़ी बि वेझी। आख़िरी मिसरो आहे ऐं कम जो मिसरो आहे। कहिड़ा बि माण्हू खणी अचनि इहे कोड़कियूं, इल्मु ऐं शऊर वारो नौजवान अॼु जो उन्हनि कोड़कियुनि में मज़हबी कोड़कियुनि में फासजण वारो नाहे। ऐं इन्हनि सभिनी वॾेरनि जागीरदारनि ऐं सरदारनि जे लाइ हीअ धरती हाणे दलदल थी वई आहे। वतन जे कोई वजूद में ॼण समंड जो तूफ़ान छुली रहियो आहे। ॿुॾण ते आहिनि अव्हां जा ॿेड़ा, अव्हां जो साहिल लुॾी रहियो आहे। ताक़तनि जे अंधनि कुमीतनि मथां सवारी बस देर नाहे। लगाम नाहिनि हथ अव्हां जा, रकाब में यर पेर नाहे। अव्हां जूं अखियूं अंगन में आहिनि, ॾिसो हू माण्हू लखनि में आहिनि। हिसाब चुकतू करे वठण लाइ पवार सारा पतन में आहिनि। ही रात कारी लड़े थी हाणे
अचे थो योम हिसाब वेझो क़यामतन जी घड़ी बि वेझी अवाल आयो अज़ाब वेझो क़यामतन जी घड़ी बि वेझी। जी सिंह वेठे जिनी वटि ॾुखंदो दूर थिए तूं तिनी सी कट ओॾा ॾे पखड़ा। स्टेज ते वेठल असांजो मान वारो साईं कम्युनिस्ट पार्टी सेक्रेटरी जनरल, कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जो सेक्रेटरी जनरल साईं इमदाद काज़ी साहब, उनखे गुज़ारिश आहे त अची स्टेज ते ॻाल्हाए। साईं इमदाद काज़ी साहब। किथे आबादी थोरी हुअण जे करे थोरो आहे, किथे आबादी घणी हुअण जे करे वधीक आहे, पर मौजूदु आहे। लेकिन उनखे तहरीरी सूरत में जॾहिं अचे थो ऐं उनखे केरु पढ़े थो त अंदर में उनजा वॾा घाव था थियनि। मिसाल तौर दोस्त जेको हिकु वाक़ियो ॿुधायो खीर वारो त अटो पाणीअ में मिलाइण वारो, इहो जॾहिं पढ़िजे थो त हर पढ़ंदड़ माण्हू जेकॾहिं अहले दिलि आहे त हू रोअंदो ऐं हुनजा जज़्बा जेके आहिनि उहे इन सॼे निज़ाम जे ख़िलाफ़ु हिकिड़ी नफ़रत जो इज़हार कंदा। पर हिते अची हिकिड़ो सुवाल थो पैदा थिए त यूरोप में, अमेरिका में इहो समाज तब्दील थी वियो ऐं यूरोप अॼु उन दौर में आहे जिथे इहो तसवुर ई कोन्हे को त अछूत केरु आहे, शेड्यूल कास्ट केरु आहे, अपर ज़ात केरु आहे। सभु इंसानी मुआशिरो हिकु जहिड़ो लॻो पियो आहे। जेके पुठिते पियल इलाइक़ा हुआ यूरोप जा, जिथे इहा कुझु हुई शइ उते बि तब्दील थी वई, ख़ासि तौर मशरक़ी यूरोप में। अमेरिका में जिथे हमिलो करे 37-38 मुल्कनि ते कब्ज़ो करे उते ग़ुलामी मड़ी वई, उते बि आख़िर इहो ख़ात्मो थी वियो। पर हिंदुस्तान बरे सगीर में इहो अञा ताईं छो मौजूदु आहे? ऐं इन जूं कुझु अलामतूं अफ्रीका में मिलनि थियूं पियूं, पर उहे कम जे नोयत ते आहिनि, मज़हब जे आधार ते न आहिनि। हाणे इन जो पीछो कजे त आख़िर यूरोप में छो ख़तमु थी वियो? यूरोप में इन करे ख़तमु थियो जो यूरोप में जागीरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ु हिकु तहरीक हली, जंहिं फ्रांस जो इनकलाब बर्पा कयो ऐं इनकलाब फ्रांस खां पोइ यूरोप जे अंदरि मज़हब ऐं बादशाहत यानी रियासत जो तालुक़ टुटो। जागीरदार बादशाह ऐं पोप जेको आहे उन जी कुवत टुटी, उनखां इक़्तिदार खसियऊं, जंहिंजे नतीजे में समाज अॻिते वधियो ऐं उन पुराणी ग़ुलामीअ ऐं जागीरदारीअ जे क़दरनि मां जान छॾाए इंसान खे हिकिड़ो नओं समाज ॾिनो। इन मां इहो महसूसु थो थिए त जॾहिं तरीक़े पैदावार में तब्दीली अचे थी, मोड ऑफ प्रोडक्शन तब्दील थिए थो, ज़राअत मां सनत में वञे थो, तिजारत में वञे थो, त उन वक़्तु उन माशी तरीक़े पैदावार जी लाज़मी ज़रूरत बणिजी थी वञे त समाज जी तश्कील नओ थिए। ऐं उन समाज जी तश्कील नओ में इहो ज़रूरी थी थो वञे त सभई इंसान बराबरि थी वञनि। यूरोप में फ्रांस जे इनकलाब खां पोइ ॿियनि यूरोपी मुल्कनि में बि इनकलाब आयो, पर केतिरनि यूरोपी मुल्कनि इनकलाब खां अॻे ई ख़ौफ़ में मुब्तला थी उहे शयूं तब्दील करणु शुरू कयूं ऐं यूरोप इन खां आज़ादु थी वियो। पर पोइ उन्हनि जन पंहिंजे मुल्क में मज़हब, जागीरदारी ऐं बादशाहत मां जान छॾाई, उन्हनि बाक़ी दुनिया में इन खे बरक़रार रखण लाइ मुकमिल जुस्तजू कई। हिंदुस्तान में अंग्रेज़ आया, उन्हनि हिंदुस्तान जे तरीक़े पैदावार खे माशी तौर तब्दील कयो, लेकिन इहो उसूल आहे त मईशत जेकॾहिं 100 जे स्पीड सां अॻिते हलंदी आहे, तरक़ी कंदी आहे, त समाज जी तरक़ी उन जे पोयां पोयां हलंदी आहे, उहा 40-50 जी स्पीड सां हलंदी आहे। ऐं सियासत अञा बि उन जे पोयां हलंदी आहे, उहा 15-20 जी स्पीड सां हलंदी आहे। तंहिं करे हिंदुस्तान में माशी क़दुरु तब्दील थिया,
ज़राअती ढांचो कमर्शलाइज़ थियो, सनत वधी, पर समाज में तब्दीली थियण ॾिनी वई, सियासत में तब्दीली थियण ॾिनी वई। ऐं पोइ जॾहिं आज़ादीअ जी जंग थी, अंग्रेज़ हलिया विया, हिंदुस्तान आज़ादु थियो। ऐं इहो तव्हां असां सभिनी खे ख़बर आहे त हिंदुस्तान जी जंग आज़ादी में मुख़्तलिफ़ रुझाननि, मुख़्तलिफ़ नज़रियनि जूं क़ुवतूं गॾु हुयूं। उन में हिंदुस्तान जी आज़ादी खां पोइ जवाहरलाल नेहरू, जेको पंहिंजो पाण खे इनकलाब फ्रांस जो पोइलॻ ऐं सोशलिस्ट नज़रिए खां मुतासिर चए पियो, हिंदुस्तान में इहा तब्दीली न करे सघियो, छाकाणि त सरमाएदारनि निज़ाम एशिया जे अमीर तबिके खे, अशराफिया तबिके खे इहो ॾस ॾेई वियो त माशी तरक़ी केतिरी बि थिए, समाजी तरक़ी थियणु न ॾिजो। माशी ढांचो तब्दील थींदो वञे, उन सां लाज़मी तौरु समाजी ढांचो तब्दील थींदो, पर उनखे रोकण जी कोशिशि कयो, उनखे ब्रेकियूं लॻायो त जीअं इन ई सतह ते बरक़रार रहे। ऐं हिंदुस्तान में जंहिं नमूने उनखे रोकियो वियो, उनखां पोइ अञा हिकिड़ी ॿी सूरत हाल तब्दील थी त दुनिया में 50 ऐं 60 जे दौर में इनकलाबी तहरीकूं तेज़ थियूं, सोशलिस्ट इनकलाब आया, क़ौमूं आज़ाद थियूं, पर हिंदुस्तान में इहा कोशिशि कई वई त इन जो मुक़ाबिलो कजे, इनखे रोकजे, जंहिंजे नतीजे में ज़ात पात ऐं बिरादरीअ जे बुनियादनि खे मुस्तहकम कयो वियो। ऐं इहो सॼो अमल उन्हनि सभिनी मुल्कनि में कयो वियो जेके नोआबादियाती बंधननि खां टुटा हुआ। तारीख़ अॼु साम्राज्य जे 3 दौर में पई हले। पहिरियों दौर उहो हुयो जंहिंखे सिधी तौर नोआबादियाती निज़ाम, कॉलोनियल सिस्टम चवंदो हुयो, जंहिंमें नोआबादकार सिधी मौजूदु हूंदे इक़्तिदार हलाईंदा हुआ, हुक्मरानी कंदा हुआ। ॿियो दौर उहो आयो जंहिंमें उन्हनि जदीद बैठकियती निज़ाम, नओं नोआबादियाती निज़ाम ॾिनो, जंहिंमें हितां जा ई उन्हनि जा दलाल, उन्हनि जा तयारु कयल जर्नल, उहे इक़्तिदार ते वेठा ऐं हुननि उन्हनि जा मफ़ाद पूरा कया, अॼु ताईं करे रहिया आहिनि। अॼु जेको 3 दौर आहे उहो मालियाती साम्राज्य जो दौर आहे, जंहिंमें स्टेट बैंक जो हिकिड़ो गवर्नर वेही सॼे पाकिस्तान खे हलाए रहियो आहे। हाणे इहो जेको साम्राज्य जो 3 दौर आहे, उन में इस्तिसाल पहिरें जे मुक़ाबले में घणो वधी वियो आहे। ऐं जेतिरो इस्तिसाल वधियो आहे, मिसाल हिकिड़ो नंढो थो ॾिजे त हीउ जेको कोविड जो ज़मानो आयो ऐं पूरे मुल्क में सनत ऐं वापारु धकिजी वियो, मुनाफ़ा घटिजी विया, उन जी हिकिड़ी रिपोर्ट आई त मार्च 2020 खां वठी नवंबर 2020 ताईं वॉल स्ट्रीट ते मौजूदु 10 कंपनियुनि जे नफ़नि में $3 खरब खां वठी $10 खरब ताईं इज़ाफ़ो थियो। छाकाणि त हुननि सनत लाइ कर्ज़ु कोन ॾिनो, हुननि तजारत लाइ कर्ज़ु न ॾिनो, हुननि रियासतुनि खे कर्ज़ु ॾिनो रियासती कारोबार हलाइण लाइ। ऐं रियासतुनि खे इहो मुकमिल अख़्तियार ॾिनो त अवाम जो खून, मांस ऐं हॾु पीड़े उन मां कढी असांखे नफ़ो ॾियो, व्याज अदा कयो, किश्तियूं अदा कयो। अॼु पाकिस्तान में स्टेट बैंक जो गवर्नर 2% व्याज ते वरितल कर्ज़ लाहिण लाइ 9% व्याज ते कर्ज़ वठी ऐं हुन कर्ज़ जी जेको आहे वापसी करे रहियो आहे। इन जी माना इहा साम्राज्य त जंहिं नमूने निपोड़े रही आहे, उहा हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जो मिसाल साम्हूं आहे त गुरबत जी लकीर खां हेठि ज़िंदगी बसर कंदड़ माण्हुनि जो तइदादु केतिरो वधी वियो। हुननि स्टैंडर्ड पहिरियों रखियो $1, हाणे $2। जेकॾहिं पाकिस्तान में डॉलर जी क़ीमत 175 रुपया थी वञे त अवां अंदाज़ो लॻायो त $1 कमाइण वारनि खे जेकॾहिं गुरबत जी लकीर खां हेठि सतह वारा माण्हू लिखियूं त असांजी 50% आबादी जेका आहे गुरबत जी लकीर खां हेठि आहे। ऐं कोविड लाइ जेका वैक्सीन ठही आहे, इन जे पेटेंट ते, इन जी रजिस्ट्रेशन जी इजारादारीअ ते उहे कंपनियूं विड़ी रहियूं आहिनि त दुनिया जे कंहिं बि मुल्क खे असां इहा वैक्सीन ठाहिण न ॾींदासीं। ऐं उन करे
हिननि ग़रीब मुल्कनि खे उहे पैसनि ते विकिरो पिया कनि जेके अवाम खां पीड़े कढिया पिया वञनि। जॾहिं अवाम जो एॾे वॾे पैमाने ते इस्तेसाल थिए तॾहिं सरमाएदारी निज़ाम अॻे चवंदो त बाबा जमहूरियत असांजे कम्युनिस्ट रियासतुनि लाइ चयो वेंदो त उते प्रोलतारिया आमरियत जे नाले सां डिक्टेटरशिप आहे, आमरियत आहे, ऐं हू चवंदा उन करे जमहूरियत अचणु घुरिजे। पर अॼु जॾहिं जमहूरियत जी हालत ॾिसूं था त अमेरिका जेको दुनिया जी ताक़तवर मईशत उन जी जमहूरियत सॼी दुनिया में जमहूरियतुनि खे ख़तमु पई करे पंहिंजे मफ़ादनि लाइ चूंडियल हुकुमराननि खे क़तल कंदा रहिया ऐं अवाम खे मारींदा रहिया। बर्तानिया जी जमहूरियत जेका दुनिया जी सभ खां वॾी जमहूरियत ऐं पुराणी जमहूरियत आहे उन जी हालत इहा आहे त अमेरिका सां गॾिजी दुनिया जे मथां जेके बमबारियूं कंदा रहिया आहिनि ताज़ो उन जो मिसाल आहे अरब बहार जो त केतिरा माण्हू क़तल कया विया। ऐं टे तरफ़ जेको आहे हिंदुस्तान जी जमहूरियत आहे जेका दुनिया जी सभ खां वॾी जमहूरियत आहे। उतां जो हाल जेको आहे उहो ओम प्रकाश वाल्मीकीअ जे हिन किताब मां ज़ाहिर थो पवे त इहा जमहूरियत इंसान खे छा ॾेई रही आहे। ऐं अवां जाइज़ो वठो त 1948 खां वठी अॼु ताईं दुनिया जे अंदरि जिथे बि वोट जो सिस्टम मुरविज आहे ख़ासि तौरु 60 खां पोइ उते वोट कास्ट कंदड़ माण्हुनि जो तइदादु घटिजो पियो वञे। इन जी माना त जमहूरियत मां माण्हू नाउमीद थींदा पिया वञनि ऐं उहा जमहूरियत मोदी ॾेई रही आहे ऐं ट्रंप ॾेई रही आहे। अहिड़ा हुकुमरान जेके फाशिस्ट आहिनि। हाणे जॾहिं जमहूरियत जो किसो बि नथो हले त हाणे किसो कहिड़ो हलंदो, हाणे हलंदो मज़हब जो, ज़ात बिरादरी जो, ब्राह्मण जो ऐं दलित जो। इन कंट्राडिक्शन खे वधाईंदा पर समाज खे नए ताईं पेटे में वञण खां रोकींदा। ऐं अवां ॾिसो हथु वठी दुनिया में इहा कोशिशि कई पई वञे त मज़हब ऐं फ़िरके परस्तीअ खे वधायो वञे। अफ़गानिस्तान में जेको कुझु थियो अमेरिका जंहिं नमूने टपड़ खणी वियो दुनिया हैरान आहे त हेॾा सारा असला, जहाज़, टैंकूं, मिज़ाइल, राइफलूं छो छॾे वियो। हू बेवकूफ़ कोन हुया। माण्हू चवंदा त अमेरिका जो खसारो थी वियो, अफ़गानिस्तान में कर्ज़ी थी वियो। अफ़गानिस्तान मां अमेरिका जे असले जे सरमाएदार कमायो, अरबे खरबे रुपया कमाया ऐं अमेरिका जो हर माण्हू $20,000 जो मक़रूज़ थियो ऐं 2050 ताईं उनजो व्याज अदा कंदो रहंदो। तंहिं करे उन्हनि जो फ़ाइदो थियो। ऐं उहो असले जो सनतकार जेको आहे उहो केरु आहे? पेंटागान जा जनरल, रिटायर्ड जनरल, इन सर्विस जनरल ऐं चंद हुकुमरान ख़ानदान, बुश ख़ानदान, डिक चैनी ख़ानदान। उन्हनि माल कमायो, अमेरिका जे अवाम खे मक़रूज़ कयूं। हाणे जॾहिं निकिरी विया आहिनि त उहो बि हिकिड़ो ख़ासि मक़सदु आहे। उहो मक़सदु आहे त दुनिया में उभरंदड़ नए साम्राज्य चीन सां मुक़ाबिलो करणु ऐं चीन ऐं अमेरिका जे विच ते मुक़ाबले लाइ अमेरिका उते प्रॉक्सीस छॾे वियो आहे। अफ़गानिस्तान ते शहरनि ते तालिबान जी हुकूमत हूंदी ऐं उन जे पसगिरदाई में दाइश जहिड़ियुनि खूनरेस दहशतगर्द तंज़ीमुनि जी हुकुमरानी हूंदी। उहे चीन में ऐं भर पासे में खूनख्वार जंगियूं कंदा ऐं उन्हनि इराक़ में, शाम में यज़ीदनि सां, कुर्दनि सां जेके ज़्यादतियूं कयूं आहिनि। जेकॾहिं हिन पासे बि इहा सूरत हाल पैदा थिए थी त असां वटि सिंध में रहंदड़ जेको हिंदू आहे, नान मुस्लिम आहे, उन सां हालत छा थींदी? पंजाब जेको आहे हेतिरो इंडस्ट्रियलाइज़ थी चुको आहे लेकिन क्रिश्चियन जे बारे में, कादियाननि जे बारे में, अहमदनि जे बारे में उन्हनि जूं जेके एक्टिविटीज़ आहिनि उहे साम्हूं आहिनि त कीअं उन्हनि खे मारे रहिया आहिनि। ऐं इहा ई दर्स जेको आहे सिंध में रहंदड़ उन्हनि मज़हबी क़ुवतुनि खे सबक़ु ॾिनो थो वञे त सिंध में बि उहे कार्रवायूं कयो। उन करे असांजी दलित बिरादरी खे हिंदुस्तान ऐं पाकिस्तान में दलित हुअण जे करे जेका भोगना आहे उन मां निजात हासिल करण लाइ असांजे दोस्तनि जीअं चयो त तबक़ाती जंग करणी पवंदी। तबक़ाती जंग जे ज़रिए समाज तब्दील थींदो, समाज में इहे क़दुर टहंदा, टुटंदा, नए समाज जी तश्कील थींदी ऐं इहे जेके मज़हबी क़दुर तेज़ी सां असां में दाख़िल कया पिया वञनि त असां हिक ई घर में शियो ऐं सुन्नी
उहे हिकु घर में हिकु थांव में खाइण लाइ तयारु नथा थियनि त गैर मुस्लिम ऐं मुस्लिम जे विच ते इहो तज़ाद केॾो शार्प थींदो। उन जे मुक़ाबले लाइ तयारी करणी पवंदी। उन जो रस्तो आहे सियासत, उन जो रस्तो आहे तबक़ाती जिदोजहद। ऐं उहा तबक़ाती जिदोजहद जेका इनकलाब आणे समाज खे इन ज़ात बिरादरी दलित ऐं ब्राह्मण मां कढे। को मुसलमान को हिंदू बुनियाद ते न सोचे, इंसानियत जे बुनियाद ते सोचे ऐं अहिड़ो समाज क़ाइमु थिए जेको हर इंसान खे तालीम, इलाज, रोज़गार ऐं घर मुहैया करे। उन समाज जी ज़रूरत है। महिरबानी। थैंक यू। ओ अटल आदमी किन जुगन खां वठी मां ॾिसां थी पई तूं पियो आहे थकी। ओ अटल आदमी किन जुगन खां वठी मां ॾिसां थी पई तूं पियो आहे थकी। अंध सां धुंध सां पंध सां मुंहुं ॾेई पर दिलि शिकस्त न थी, दिलि शिकस्त न थी। असांजे हिन प्रोग्राम जे महिमान ख़ासि साईं हफ़ीज़ कुंबर साहब खे गुज़ारिश आहे तो अचे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। साईं हफ़ीज़ कुंबर साहब। कम्युनिस्ट रहनुमा काज़ी इमदाद साहब, इकबाल साहब, जमील साहब ऐं सफ़ा सूफ़ी पेर खां चोटी ताईं आला लगारी साहब, वो असांजो वरी कुंभार जेको ज़ात मटायो आहे जोगी साहब, हिन कासिम वेठो आहे, कामरेड डमरो वेठो आहे, सभई दोस्त फ़कीर मांझी वेठो आहे। मुंहिंजे ख़्याल में हाणे जीअं सिंध जे बजाए अस्सलाम वालेकुम जो रवाजु घणो थी वियो आहे। तो पाण अस्सलाम वालेकुम था चऊं। मुंहिंजी हालात त कावड़ हुई ऐं पोइ वरी उन कावड़ खे डिफ्यूज़ करे छॾियो हरजी ऐं सफ़्तर पंवर। किताब सुठो आहे, ॾाढो सुठो आहे। छपाई बि उन जी सुठी आहे ऐं हुनजी साइज़ बि ज़बरदस्त आहे। हालात जी सिलेक्शन भली आहे ऐं जेको उनजो कंटेंट आहे सो तमामु ज़बरदस्त आहे। ऑटोबायोग्राफी आहे, हिकिड़ी थींदी आहे बायोग्राफी, ॿिया थींदा आहिनि मैमर्स ऐं टी थींदी आहे ऑटोबायोग्राफी। त ऑटोबायोग्राफी या आत्मकथा जेका हूंदी आहे उन में हिकिड़ो ओपिनियन इहो आहे त सॼो सच असीं नथा लिखी सघूं, टोटल असीं सच नथा लिखी सघूं। मूं इहो ऑटोबायोग्राफी लिखणु शुरू कई त मूंखे कंहिं चयो त ऑटोबायोग्राफी आख़िरी किताब हूंदो आहे, उन उहो माण्हू मरी वेंदो आहे त मूं हथु कढी छॾिया। इहे 52-53 किस्तूं आहियूं मुंहिंजो। हाणे मरंदो केरु, कोविड जी सीज़न लॻी पई आहे, मथां वरी ऑटोबायोग्राफी लिखां त भेण कमु केतिरी थी वेंदो। हिकिड़ो ओपिनियन इहो आहे त ऑटोबायोग्राफी में टोटल सच नथो लिखी सघिजे। उनजो सबबु इहो आहे त ज़िंदगी जा केतिरा ई पासा आहिनि जेके असीं बयानु नथा करे सघूं। मिसाल तौर माण्हू जी जिन्सी ज़िंदगी आहे, अवां कंहिं बि ऑटोबायोग्राफी में जिन्सी ज़िंदगी घटि पढ़ी, नंबर 1। नंबर 2 त ऑटोबायोग्राफी जेका आहे उहो लिखण ताईं माण्हू जी एज एतिरी थी वेंदी आहे जो उन माण्हू खे वेसर थी वेंदी आहे, वाक़िया तमामु घणा विसरी वेंदा आहिनि। उनखे बार बार जेकॾहिं लिखिजे त ऑटोबायोग्राफी तमामु वॾो कमु आहे, तमामु घणो कमु आहे। उन करे चयो वियो आहे त हिकिड़ो ॿियो ओपिनियन इहो आहे त ऑटोबायोग्राफी जेका आहे कूड़ ॻाल्हाइण जो, कूड़ लिखण जो बहितरीनु ज़रियो बि आहे। पर हिन किताब ते असीं इहा शइ अप्लाई नथा करे सघूं। ऐं असांजे क्लास जी जेका ऑटोबायोग्राफी आहे उनखे ऑटोबायोग्राफी जे बजाए ऐं डेथ ग्राफी चवंदो आहे। इट इज़ द डेथ ग्राफी। माण्हू खे सेखारियो वेंदो आहे तूं नीच आहीं, जीअं औरत खे सेखारियो वेंदो आहे तूं औरत आहीं, सुबुह शाम ॿिपर राति औरत खे इहो सेखारियो वेंदो आहे बाबा तूं औरत आहीं, औरत आहीं, औरत आहीं। तीअं जेको तबक़ाती समाज आहे उन में माण्हू खे सेखारियो वेंदो आहे तूं नीच आहीं, तूं ऊचो आहीं, तूं वॾो आहीं, तूं नंढो आहीं। ऐं उहा डिस्क्रिमिनेशन रुगो ज़ात ताईं नथी हुजे,
पर उहो मुख़्तलिफ़ शोबनि में थी हुजे। अदब में बि अचो थी वञे, उहा सियासत में उहा अचो थी वञे, एजुकेशन में उहा अचो थी वञे। मेघवाड़ जो ॿारु आहे, उनखे पोइ बेंच ते वेहणो आहे। रईस जो ॿारु आहे, भोतार जो ॿारु आहे, उनखे अॻे बेंच ते मास्टर खे वेहारणो आहे। ही ऑटोबायोग्राफी पढ़ंदे मूंखे लॻो त ही मुंहिंजी ऑटोबायोग्राफी आहे। अवां मां घणनि खे इहो लॻंदो त इहो अवां जो ई अहवाल आहे। नाला चेंज आहिनि, लोकेशन चेंज आहे, मुल्क अलॻि आहे, पर दर्द, इमोशंस, तकलीफ़ूं, अज़ाब उहे साॻिया आहिनि। हाणे हिते आउं पंहिंजी लाइफ कोन थो ॿुधायां, मूं 50-55 किस्तूं लिखियूं आहिनि, उहा पढ़ियूं हूंदियूं। त इहो अज़ाब रुगो हिंदुस्तान जो न आहे। हिते कंहिं काफ़ी दोस्तनि चयो असांजे समाज जो बि इहो अज़ाब आहे। असीं ही हालार साहब वारा वेठा आहिनि, सूफ़ी बूफ़ी वेठा आहिनि, असीं चवंदा आहियूं बाबा सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे, हेतिरियूं दरगाहूं आहिनि, फलाण फलाण, इहो ठीकु आहे, पंहिंजी जॻह ते मज़ो पियो अचे, फर्स्ट क्लास ॻायूं वेठा, इहो ज़बरदस्त। पर अव्हांखे तारीख़ी तौरु ख़बर आहे त डिस्क्रिमिनेशन हिते केतिरी हुई ऐं कीअं हुई। मिसाल तौरु जॾहिं अर्बन हमिलो कयो त राजा ॾाहिर त वियो, उन खां पोइ अर्बन जो जॾहिं कब्ज़ो थियो तॾहिं सिंध जे ब्राह्मणनि अर्बन खे चयो त जेके कानून मनुस्मृति वारा अछूतनि ते लागू थियनि था उहे कंटिन्यू करियो। अछूतनि ते कानून कहिड़ा? इहो ई मनुस्मृति पढ़ो, सुबुह जो या ॿिनि पहिरनि जो निकिरणो न आहे, गीता जो पाठ या वेद उहे ॿुधी वञे त उन अछूत खे जो कननि में शीओ विझणो आहे। इन खां ख़तरनाक हिकिड़ियूं शयूं एसि ताईं जो अछूत छोकिरी खे पाक थियण लाइ ब्राह्मण सां जिन्सी अमल बि करिणो पवंदो आहे, इहो बि हुन में लिखियो अथव। इहे सभु शयूं लिखियलु हुयूं। हाणे 47 में खणी लकीर अची वई, उहा पंहिंजी जॻह ते, पर समाज त साॻियूं हो, ज़ातियूं साॻियूं हुयूं, मज़हब साॻिया हुआ, ऐं उहो फ़र्क़ु हिते हो। शायदि अवां मां घणनि खे इहा ॻाल्हि यादि हुजे त 71 खां अॻु में थरपारकर में कहिड़ी हालत हुई, आहे कंहिंखे यादि? जामी साहब, थरपारकर में इहा हालत हुई जो कोली, भील, मेघवाड़, वजीर, ये हिंदू जेके बि आहिनि उन्हनि खे घर में खट ते सुम्हण जी इजाज़त न हुई। थरपारकर में अछो कपिड़ो पाइण जी इजाज़त न हुई, घोड़े ते चढ़ण जी इजाज़त न हुई। जेकॾहिं अछूत, मेघवाड़, कोली, भील, वजीर, कुंभार ही जेको वञे पियो ज़ाल सां गॾु त उन औरत पंहिंजी घरवारी खे 3 एकड़ अॻियां हलणो हूंदो, पुठियां हुनजो मुड़ुसु ईंदो, जा खूह अलॻि हूंदा हुआ। उन खूह ते जेको अछूतनि जो खूह हूंदो हो, उन ते हिन जी ढगे जी या हिन जी खोपड़ी रखियलु हूंदी जंहिंमां ख़बर पवे त ही अछूतनि जो खूह आहे। उहा ॿी ॻाल्हि आहे त मेघवाड़, कोली, भील जो जेको खीर ज़बरदस्त हूंदो, उहो खीर जेको हूंदो सोढे साहिब खे पहुचंदो हो, पहुचाइणो आहे हर सूरत। इहे शयूं हुयूं, पर वक़्त सां गॾु इहे शयूं गुम थियणियूं आहिनि ऐं थींदियूं। ही डिस्क्रिमिनेशन जेका हुई, ही तफ़रीक़ जेका हुई, इहा ऑलरेडी हिंदुस्तान जे समाज में मज़हबी बुनियादनि ते बि हुई, अक़ीदे जे बुनियादनि ते बि हुई, वर्णनि जे बुनियाद ते बि हुई, ऐं उहो
मुसलमान हमले आवरनि खां पोइ वधीक तेज़ थी। अच्छा, मुसलमान हमले आवरनि ॾिसो, हिंदुस्तान जे समाज में ज़ात जेका आहे, लफ़्ज़ ज़ात इहा हुई कोन, वर्ण चवंदा, वर्ण। ज़ात जेका आई हुई अल्हम्दुलिल्लाह ही यूरोप वारा जेके तरक़ी याफ़्ता तरक़ी पसंद जेके से आहिनि, जमहूरियत जा आलम बरदार, कम्यूनिज़म जा आलम बरदार, उन्हनि आंदी कास्ट। कास्ट वर्ड ही पोर्चुगीज़ जो आहे, पोर्चुगाली वर्ड आहे, न त हिते असां वटि कास्ट इस्तेमालु न थींदो। मुसलमान जॾहिं तुर्क हिते आया, उन्हनि हिकमरानी कई, त हुननि इहो न थे ॾिठो त भई ही जेके शेड्यूल कास्ट आहिनि, ही जेके अछूत आहिनि, ही ब्राह्मण आहिनि, उहो हुननि न थे ॾिठो। तमामु वॾा जमहूरी माण्हू हुआ, जमहूरियत पसंदि हुआ, उन्हनि चयो हिननि सभिनी खे क़तलु करियो। अल्तमश खे उलमा हज़रात जेके हुआ, उन्हनि वञी गुज़ारिश कई त जेके बि हिते हिंदू आहिनि उन्हनि खे क़तलु करियो, जान छॾायो। त हुन चयो भई एतिरो त मूं वटि तलवारूं ई कोन जो हिननि खे क़तलु करियां। इहो हलंदे किसो अकबर ताईं पहुतो, ऐं अकबर हू जेका हिंदुस्तान में डिस्क्रिमिनेशन हुई, ऊच नीच वारी जेका हिंदुनि जे अंदरि हुई, उन खे टच न कयो। हुन ख़ुदि खे ऊची ज़ात जा जेके हिंदू हुआ उन्हनि सां गॾियो, छाकाणि त उहे हिकमरान तबिके जा हुआ। अकबर जे घर में का मेघवाड़ी थोरी हुई, का कोलण भीलण, का कुंभारी थोरी, हुन सोढियूं हथु कयो, छाकाणि तो राजपूत हुआ, तलवार जा धणी हुआ। कंहिं हद ताईं इहा ॻाल्हि ठीकु हुई, थोरा घणी इहा ॻाल्हि ठीकु हुई, त हुन सुलह कुल वारी जॻह ॻाल्हि त कई, उहा ठीकु हुई। उन खां पोइ वरी औरंगज़ेब साहिबु आयो, औरंगज़ेब साहिबु भींग करे छॾी, ऐं औरंगज़ेब वटि रुगो इहा तफ़रीक़ हिंदुनि वारी न हुई, हुन वटि फ़िरके वारा न तफ़रीक़ हुई। हुन गुजरात जे शियनि जो ऑपरेशन कयो, जंहिंमें लख शिया हुन मारे छॾिया। हाणे इहो जेको समाज हो, उहो हलंदे हलंदे अंग्रेज़ दौर ताईं पहुतो। ऐं जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त उन्हनि कास्ट सिस्टम जेको इंट्रोड्यूस करायो, उन में कास्ट लिखी हिकिड़ा शेड्यूल कास्ट थिया, शेड्यूल कास्ट वर्ड ई कोन हो असां। ऐं पोइ हुननि इहो इस्तेमालु कीअं कयो, जेका बल्दियाती इलेक्शनूं आहिनि उन में उन्हनि इस्तेमालु कयो। जॾहिं बल्दियाती इलेक्शनूं अॼु बि में ॾिसो त जेको बि डिक्टेटर अचे थो, जेको ही जेको फाशिस्ट अचे थो, जेको परवेज़ मुशर्रफ ऐं ज़ियाउल हक़ अचे थो, उहो पहिरीं ज़ोर ॾींदो ई बल्दियाती इलेक्शन ते आहे, जीअं माण्हू ज़ात पात में विराजी वञनि। ऐं इन बुनियाद ते थींदो, हिकिड़े तरफ़ इहो ज़ात पात हुई, ॿिए तरफ़ अंग्रेज़नि मज़हब खे इस्तेमालु कयो। ऐं जना साहब अची वियो मैदान ते, मुसलमाननि ॾांहुं हक़ खपनि। ऐं जना साहब ते असीं त ॻाल्हाए कोन था सघूं, ज़बरदस्त हो, फर्स्ट क्लास हो, पाकिस्तान ज़िंदाबाद था चऊं। पर इहा ॿिनि क़िस्मनि जूं जेके डिस्क्रिमिनेशन्स हुयूं, इन खे तक़वियत जेको सो ॾिनी हुई कॉलोनियल दौर। इमदाद काज़ी साहब मूंखे करेक्ट करे त इहो जेको कॉलोनियल दौर हो, उनखे मार्क्स जस्टिफाई कयो। जस्टिफाई छो कयो? जस्टिफाई इन करे कयो हो त हिंदुस्तान इन ज़ात पात जे चकर में अची जुमूद जो शिकार थी वियो हो, तंहिं करे हुन चयो हो त कॉलोनाइज़ेशन जेका आहे उहो इन जुमूद खे तोड़ींदी, ऐं कंहिं हद ताईं उहो तोड़ियो सही। अच्छा, पोइ छा थियो? पोइ थी वियो पाकिस्तान। इन विच में हिकिड़ी तहरीक जेका हली हुई हिंदुस्तान में, अम्बेडकर साहब वॾे वॾे स्केल ते उहा तहरीक हुई, ऐं हू कांग्रेस सां कोन ठहंदो, गांधी बि उन सां मिड़े हू रांदि करे वियो हलो। पर हिंदुस्तान जे दिलतनि सां जेका रांदि अम्बेडकर कई, अहिड़े कंहिं कोन कई। सभिनी हिंदुनि खे खणी, बाबा अमी दिलत आयो, हीअं था करियूं, हूं था करियूं, क़ाइदे आज़म सां गॾिजूं था, ऐं
सब गांधी के ब्लैकमेल करे, कांग्रेस के ब्लैकमेल करे, आखिर में पाण हलियो वियो, बुध थी हलियो। भाई तूं जेकॾहिं दिलत आहे न, दिलत रहो न। ऐं उन खां पोइ दिलत तहरीक जेका हुई उन जी ज़रे घटि चेल उहा अची बि थी। अच्छा, इन तहरीक जो ज़ोर जेको हो सो हो उत्तर हिंदुस्तान में। साउथ में हू वेठा आहिनि, ही असांजा भील वेठा आहिनि, कोल्ही वेठा आहिनि, परियां हलिया वञो श्रीलंका ताईं, इहे सभु मेघवाड़ वेठा आहिनि, पंहिंजा माइट कमरे डमरे वारा इहे वेठा आहिनि। हिन जो ज़ोर जेको हो, ब्राह्मण जो ज़ोर जेको हो, उहो खणो हो ई हिते। कॉलोनाइज़ेशन में थोरो इहो थियो, एजुकेशन अची वई, ऐं एजुकेशन जी त माण्हू खे आज़ादु करे थी। जी हिन किताब मंझि आहे, हिन किताब जो राइटर जेको आहे त हिननि पढ़णु शुरू कयो। नेहरू एतिरो मजबूर थियो जो जेके उते रिफॉर्मेशन एजुकेशन जा आया, उन में बि एतिरो मजबूर थियो हो जो हुन जेके शेड्यूल कास्ट जा ॿार हुआ, जेके अछूत हुआ वीचारा, उन्हनि जे ॿारनि लाइ चयईं त बाबा भले हिनखे स्कूल में दाख़िला बाख़िला मिलण ॾियो, पर इहे बेंच ते न वेंदा, बेंच ते न वेंदा, जीअं हिन में शयूं आहिनि बदिलियूं अथव। त इहो किस्सो आहे पुराणो, इनखे तारीख़ी पस मंज़र में ॾिसणु घुरिजे। ऐं तारीख़ फ़क़ति इहा न आहे जेके मोरख था लिखनि, हिकिड़ा दरबारी मोरख था लिखनि, हिकिड़ा जेके आज़ादु ऐं गैर जानिबदार मोरख था लिखनि, ऐं हिकिड़ा उहे माण्हू आहिनि जेके मार्क्सी नुक़्ते नज़र सां तारीख़ लिखनि था। त उन मंझि ही किताबु अचे थो। ऑटोबायोग्राफी आहे, पर ऑटोबायोग्राफी जेका हूंदी आहे या बायोग्राफी हूंदी आहे, उहो ख़ुदि तारीख़ जो हिसो बि थी सघे थो। अवां तारीख़ जी जेका तारीख़ नवेसी कंदा, तारीख़ जॾहिं लिखंदा, त अव्हांखे ही किताब अॻियां रखणा पवंदा त माण्हुनि जा जज़्बात कहिड़ा हुआ, क्लास कीअं हो, माण्हू रोज़ानी ज़िंदगी कीअं गुज़ारींदा हुआ, माण्हुनि सां तहसुब कहिड़ा हुआ, माण्हुनि सां हसद कहिड़ा हुआ, माण्हुनि सां बुग़ज़ कहिड़ा हुआ, माण्हुनि सां जेकी ज़िंदगी जेका ज़रे घटि ज़िंदगी हुई न, माइनस जेका असां ज़िंदगी उहा कीअं गुज़ारींदा हुआ। तंहिं करे ही किताब जेके आहे से असांखे हिंदुस्तान जी हिकु उन तारीख़ जो पतो ॾियनि था जेका तारीख़ आहे डिस्क्रिमिनेशन, जेका तारीख़ आहे मज़हबी मतभेद जी, जेका तारीख़ आहे तबक़ाती मतभेद जी। हाणे त अल्हम्दुलिल्लाह होॾां घणेई थी विया आहिनि, इहे परियां जेके इहे दिलि ते हाणे जूता बि हणनि ब्राह्मणनि खे को मसइलो ई कोन्हे। हेॾां साउथ में उते हुकूमतूं क़ाइमु करे वेठा आहिनि। अॻे जेको सो ब्राह्मण उहो अॻे अछूत जेको सो नॉर्थ में जेको शाम जो निकिरी कोन सघंदा हुआ, हाणे वरी होॾां साउथ में जेको सो ब्राह्मण निकिरी कोन था। इहे सभु प्लान वठनि पिया, उन्हनि जूं हुकूमतूं थी वियूं आहिनि, ऐं उन्हनि जो लिटरेचर बि अची वियो आहे, लिटरेचर अलॻि अची वियो आहे। दिस इज़ द पार्ट ऑफ दिलत लिटरेचर जेको 1960 खां पोइ आयो, वॾे पैमाने ते आयो, ऐं उन में जेको कुझु आहे हिंदुस्तान जी शक्ल आहे जेका उहा असांखे नज़र थी अचे। सिंध में भई इहा सूरत हाल रही आहे कंहिं हद तक, पर जिन समाजी तब्दीली जेका आई आहे उन में थोरो रिलीफ मिलियो आहे माण्हुनि खे। आउं कॉलेज जो टीचर आहियां, मूं वटि कोल्ही शागिर्द बि आहिनि, भील शागिर्द बि आहिनि, मेघवाड़ शागिर्द बि आहिनि। हिन जी ज़ात कहिड़ी? वाल्मीकि। उन कम्यूनिटी जा माण्हू आहिनि, क्रिश्चन्स बि आहिनि, हीअ बि आहिनि, उहे सभु वञी साॻी बेंच ते वेहनि था। पर इतफ़ाक़ सां इतफ़ाक़ इहो थियो आहे जो सिंध में कुझु ॾींहंनि खां पोइ वरी हिकिड़ी दिलत तहरीक अची मैदान दिल थी। छो लथी? कीअं लथी? भई हिते त थोरा घणो मिड़े किसो हलियो पियो न। असीं मिड़े भाउ आहियूं, सभु पाण में करे वेठा आहियूं। अवांजा पंहिंजा तज़ाद जेके अंदरूनी आहिनि उन्हनि खे बि सोल्व करियो। हीअ जेका मुलायत जेका आहे उनखे छॾियो, बाक़ी हीअ जेको मंज़र आहे हीअ इनखे ॾिसो।
इन में कहिड़ी डिस्क्रिमिनेशन आहे कोन हुई, पर अलाही किथां जेको सो अची वई बाबा दिल 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 दिल। अवां कॾहिं इन ॻाल्हि ते गौर कयो आहे इहो छा हो, छा आहे? रियासत इहो त चाहियो, रियासत ख़ुदि खे पाक करण जी जेका कोशिशि कई, उन में इहो त चए थी वाणिया वाणिया जेके आहिनि ऊची ज़ात वारा, इन्हनि जूं छोकिरियूं वोकिरियूं खणाए इन्हनि जी जान छॾायूं, इन्हनि खे भॼायूं। बाक़ी ही जेके वेठा आहिनि कोली बिल इहे त आहिनि घणा, हाणे इन्हनि खे छा करियूं? वाणिया थोरा आहिनि, दीवान थोरा आहिनि, वाणियूं लफ़्ज़ सारी ऐं इस्तेमालु न करण खां अवॉइड कंदो आहियां। दीवान जेके आहिनि महेश्वरी आहिनि या लुहाणा आहिनि, इहे त आहिनि थोरा, के सखर में आहिनि, के हेॾा मिठीडा आहिनि, के कीअं आहिनि, भले थोरा आहिनि। ही जेके आहिनि ही राधा वारा जेके आहिनि इहे त आहिनि घणा, इन्हनि मां जानकी छॾायूं। त हुननि फ़ैसिलो इहो कयो त इन्हनि जी आइडेंटिटी ख़तमु करियो, जो अॻिते उहो हिंदू न सघाए, ऐं ही लहरनि त लॻी विया। अरे बाबा हिंदू मज़हब त न आहे, छा थो थिए उहे ते थोरो हा अव्हांखे ख़बर आहे त हिंदू मज़हब न आहे। हिंदू हिकिड़ी जोग्राफिकल एंटिटी आहे, हिंद। भाई अव्हां लफ़्ज़ हिंदू जी तारीख़ पढ़ो त हिंदू लफ़्ज़ जी तारीख़ 1000 सालनि जी आहे या 800 सालनि जी आहे। ईराननि नालो ॾिनो भारत खे हिंदुस्तान, हिंदुस्तान वाव न आहे उन में। हिंद माना कारो, हिंदुस्तान माना कारनि जो मुल्क। ईरानी हुआ गोरा चिट्टा, जॾहिं हिते हमला कयूं त माण्हुनि खे ॾिठो ईअं असां वारा रंग जेके हुआ, प्रेम वारा रंग, इहे सभु सॼी संगत वारा रंग जेके, त हुननि चयो हिंदुस्तान। सैदी जो जेको शहर आहे उन में लफ़्ज़ हिंद हिंद आहे, ऐं इहो अरबी जो लफ़्ज़ आहे जेको ईरान मंझि इहो हिन में फारसी मंझि अची वियो, बखाल हिंदोश बख्शम समर कंदो बुखारा अगरा तुर्क शिराजी बेदस्तार दिले मारा बखाल हिंदोश हिंदुश समर कंदो बुखारा रा। जेकॾहिं हू महबूब मुंहिंजी दिलि रखे त आऊं हुन जे कारे तिर तां समरकंद ऐं बुखारा जी रियासत कुर्बान करे छॾियां। हाणे हिते वारी संगत त इहो ॾिठो ई कोन त भाई ही ख़ुदि जंहिंखे अवी हिंदुज़म था चओ, उहो ख़ुदि सनातन धर्म जी हिकिड़ी शाख आहे या सनातन धर्म जी हिकिड़ी शक्ल आहे। थोरियूं देवता देवियूं वग़ैरह वग़ैरह अॻिते पोइ थियल आहिनि, बाक़ी साॻियूं आहिनि। इन विच में अची मनु समर्थी जेको जो कुझु कयो हुयो उनखे माइनस करियो, पर ही ख़ुदि सनातन धर्म जी हिकिड़ी शक्ल हुई जंहिंखे असीं हिंदू मत था चऊं। जॾहिं त हिंदू लफ़्ज़ अवी 1000 सालनि में 1000 साल अॻु जी तारीख़ आहे, इन खां अॻु में छा हो? एकोली मेघवार चमार इहे सभु वेठा। अच्छा, ॿी ॻाल्हि मूंखे चवणी हुई, इहो हालात थो ॿुधाए त हिंदुस्तान में ई ज़ात पात जो अहिड़ो सिस्टम ख़तरनाक हद ताईं हो जो असांजा सूफ़ी शाइर बि हिन जे वर चढ़ी विया। हिते थिया मुस्लमान सूफ़ी, होॾां असीं चवंदासीं भक्ति तहरीक वारा। भक्ति तहरीक जूं ॿ जेके से मूवमेंट्स हलियूं हुयूं, जंहिंमें पोइ जेका भक्ति तहरीक हुई उन में पंहिंजा सूरदास वारा हुआ, हे कबीर भगत वारा हुआ, ऐं ॿियो हिकिड़ो मुस्लमान मलक मोहम्मद जायसी, उहो भक्ति तहरीक जो शाइर हो। त एतिरा इहे तस्वर ज़ात पात जी डिस्क्रिमिनेशन जा एतिरा तस्वर हावी थी विया हुआ जो उन्हनि भगतनि जे जेके ज़बरदस्त इंसानियत जो जेके पैगाम ॾेई रहिया हुआ, उन्हनि भगतनि जे मग़ज़ मां बि इहे तस्वर न निकिरी सघिया। तंहिं करे कबीर भगत जा अहिड़ा शेर आहिनि, चमार के घर चंदन गया नित नित टांगे चाम, चंदन बेचारा क्या करे पड़ा नीच से काम। इहो कबीर भगत जो। खैर
पोइ इहा भक्ति तहरीक अहिड़ी हुई जंहिं समाज में हिकिड़ी ऑक्सीजन ॾिनी अथई ऐं वेदांत। उन खां पोइ असांजा वरी सूफ़ी मुस्लमान आया, उन्हनि थोरा थको इहो कमु कयो ऐं अहिड़े नमूने कुझु ऑक्सीजन माण्हुनि खे मिली त बाबा मज़हब वारी जेका तफ़रीक़ आहे हिनखे छॾियो। ख़ैर ॻाल्हि डिघी थी वई। ऐं हाला लगारी खे वधीक कुझु कोन थो चवां मुबारक ॾियण खां सवाइ। ऐं ॾाढो मज़ो आयो मूंखे हिते, काफ़ी दोस्तनि सां घणनि ॾींहंनि खां पोइ मुलाक़ात बि थी वई ऐं हिन किताब छपाइण ते हुनखे मुबारक हुजे। तर्जुमो जेको आहे सो माना लिटरेचर जी हिकिड़ी अहम शाख ऐं ब्रांच आहे। तर्जुमे सां असांजो कल्चरल एक्सचेंज थींदो आहे। असीं ॿी दुनिया खे पढ़ी सघंदा आहियूं, ॿियनि माण्हुनि सां मिली सघंदा आहियूं। यूरोप जी जेका सुजागी हुई उन में तर्जुमे वॾो कमु कयो। जेको लातीनी लिटरेचर हो, जेको ग्रीक लिटरेचर हो, उहो मक़ामी ॿोलियुनि में जॾहिं आयो ऐं ॿियो हुतां वरी स्पेन में जेके अरब आया उन्हनि वरी उन लिटरेचर खे जेको ट्रांसलेशन कयो त उन खां पोइ उहो आवाम ताईं जॾहिं पहुतो त हिकिड़ी सुजागी जी लहर उहा उथी यूरोप में ऐं उन खां पोइ रेनेसां आई। मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त सिंध में तर्जुमे जो जेको कमु आहे उहो वॾे पैमाने ते थियणु घुरिजे। हिंदुस्तान में जेको असीं जदीद लिटरेचर था ॾिसूं उन्हनि जे पुठियां तर्जुमो आहे। जेको उर्दू लिटरेचर था ॾिसो त इहो यूरोप जो जेको लिटरेचर हो उहो तुर्की जी मार्फत हिंदुस्तान पहुतो, पोइ हिते हिननि जेको ट्रांसलेट उन्हनि कयो। तंहिं करे तर्जुमे जी वॾी अहमियत आहे। ऐं हीअ सुहिणी ॿोली में तर्जुमो थियल आहे। हालार जी ॿोली सुहिणी आहे, ज़बरदस्त ॿोली आहे। मूं हिन मां चुकूं करण जी भरपूर कोशिशि कई पर आउं कोन कढी सघियुसि, मूंखे शिकस्त ॾेई हुई। हरजी साहिब जे उन ते हरजी साहिब जा जेके ॿ अख लिखियल आहिनि उहे डिटेल्ड आहिनि ऐं उन में अव्हांखे मतिलबु जेके मनुस्मृति वारा कानून वानून इहे सभु आहिनि, उन मां अव्हांखे इहा ख़बर पवंदी। अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजे। मूंखे ख़ुशी आहे पहिरीं त मूंखे इहा हिन हालात ते कावड़ त मुंहिंजे मीरपुर ख़ासि कोई प्रोग्राम छो कयो आहे, हैदराबाद में अचिया। पर हाणे आउं इन राय जो आहियां त अहिड़ा प्रोग्राम असांखे हर शहर में करणु घुरिजे। हिकिड़े शहर जी मोनोपाली छो हुजे? माना प्रोग्राम आहिनि जेको हैदराबाद वारा त हैदराबाद में कंदा आहियूं, जेको बचे न बाबा हीअ त अहिड़ा प्रोग्राम मीरपुर में थियणु घुरिजनि, मीरवा में थियणु घुरिजनि, जमशाबाद में थियणु घुरिजनि। ईअं असांजी तरबियत ईअं ई थींदी। सामारे में थियणु घुरिजे। डामरोमल वेठो आहे, ऐं हीअ प्रोग्राम करियो न हिते, सामारे में प्रोग्राम करियो। माण्हू माना हिननि विहकनि खां, हिननि निशस्तनि खां सिकी विया आहिनि। नतीजे में छा थियो आहे ॾिसी रहिया आहियो। अलहमदिल्ला हाणे आउं अच्छी टोपी त कोन थो ॻाल्हायां। ख़ैर त ऐं तव्हां ऑर्गेनाइज़र्स खे, हरजी साहिब खे, हालार खे, प्रेम खे, सफ़्तर खे, ॿियनि सभिनी दोस्तनि खे मुबारकबाद थो ॾियां। हिन किताब खे पढ़ो, वर पढ़ो ऐं ऑटोबायोग्राफीज़ पढ़ो। उन मां अव्हांखे ख़बर पवंदी त कम्यूनिटीज़ छा आहिनि, मतभेद छा आहे ऐं ॿियनि क़ौमुनि वटि छा पियो थिए। तव्हांजी नवाज़िश, महिरबानी जो मूंखे शिराज़ी जे हवाले सां हिकिड़ो जेको फारसी जो शेर ॿुधायो, असां वटि साईं मिस्री शाह नसरपुर वारो उन जूं काफ़ियूं आहिनि। हिकिड़ो बंदु मूंखे बि यादि थो अचे त उमर सारी जी इबादत तिर हिकु ताराज कई। महबूब जो तिर साईं ग़लति आहे, महबूब जो तिर उहो जेको कारो आहे, हिंदू आहे। उमर सारी जी इबादत तिर हिकु ताराज कई, वियो हणी हिंदू खणी काबे अंदरि काफ़र ॾिठमि। महबूब जो मुख काबो आहे ऐं कारो तिर जेको आहे हुन ते उहो हिंदू आहे। उहो जेको सॼी उमिरि जी जेका मूं इबादत कई, चवण जो मक़सदु आहे त हिंदू जेको लफ़्ज़ आहे उन हवाले सां काफ़ी जॻहियुनि ते असांखे इहे शायदूं मिलनि थियूं। लती जो पैदा त किन्ही कामण कया आहे कीअं बंबोरे करा, किन्ही कामण कया आहे कीअं बंबोरे करा, अखियुनि मथे अखिया पिड़ में पेर गठा, वॻ कीअं विसरिया ॿधो जी घाणे वई। असांजी महबूब महफ़िल जो महबूब दोस्त ऐं साईं सिंध जो, असांजे बरे सगीर हिंद पाक जो ऐं तमामु ॾाहो माण्हू असांजो उस्ताद सीनियर सदारत कंदड़ हिन प्रोग्राम जो मोहतरम जामी चांडियो। ऐं उनखे गुज़ारिश थो करियां त मोहतरम जामी चांडियो अची पंहिंजे ख़्यालनि जा इज़हार करे। तव्हांजी ताड़ियुनि जी गूंज में मोहतरम जामी चांडियो। असांजो दोस्त हालार ऐं हिन हाल में
तमामु घणा ॾिसां पियो पुराणा दोस्त वाक़ुफ़कार ऐं सुञाण माण्हू ऐं सभिनी खे जीए सिंध। सची ॻाल्हि इहा आहे त जीअं तव्हां सभिनी जी कैफ़ियत हूंदी अहिड़ी कैफ़ियत मुंहिंजी बि आहे त इहा अॼोकी जेका वेहक थी आहे उहा निहायत फ़िक्र अंगेज़ वेहक थी आहे। ऐं जीअं हफ़ीज़ चयो त अहिड़ियूं वेहकूं सॼी सिंध में थियणु खपनि। ऐं मां त हमेशह इहो सम्झंदो आहियां ऐं चवंदो बि आहियां त ही वेहकूं अवामी यूनिवर्सिटियूं आहिनि, छाकाणि त जेको मुकालमो यूनिवर्सिटियुनि में मुमकिन न आहे, जेको हुन इदारनि जे क्लासरूमनि में मुमकिन न आहे ऐं समाज में तमामु घणनि जायुनि ते मुमकिन न आहे, उते हिन क़िस्म जा मेड़ वेहकूं फ़िक्र अंगेज़ ॻाल्हियूं मां सम्झां थो त इहो अॼोकी वेहक बि उन्हनि में हिकिड़ी शानदार वेहक थी आहे। सो तव्हांखे मुबारक हुजे हालार जो तव्हां ऐं हीर जी जो तव्हां इन एॾी सुहिणी अॼोकी महफ़िल खे तरतीब ॾिनो आहे ऐं एॾी राम ॾाढी सुठी ॻाल्हि पे कई त माण्हुनि जो गॾु थियणु हरू भरू गॾु थियण खां वॾी ॻाल्हि न हूंदी आहे, पर हेतिरा सुञाण माण्हू सुजाग माण्हू ऐं एॾी सुठी मयारी महफ़िल त इहा मुंहिंजे ख़्याल में असां सभिनी खे ॾाढी ख़ुशी थी आहे। हीअ किताबु मूंखे हलार मोकिलियो ऐं काफ़ी टाइम मूं वटि पियो बि हो मसरूफ़तनि जे करे, पोइ मां हुन ते मुख़्तसिर ॿ अखर लिखिया। पर हक़ीक़त इहा आहे त जेको मुहाग आलमाना क़िस्म जो हीर जी हिन किताब जो लिखियो आहे, उनखां पोइ हक़ीक़त इहा आहे त हिन किताब ते तमामु घटि गुंजाइश हुई त हिन मौज़ू ते तफ़सील सां लिखिजे, छाकाणि त हुन तमामु हिकिड़ो आलमाना मुहाग लिखियो आहे। किताब जो उनवान कामोद जी बैत मां आहे ऐं जंहिं बैत जो जी चूंड करे उन मां हुन उनवान खयों आहे उहो ख़ुदि तबक़ाती समाज या तबक़ाती बीहक जी नफ़ी जी ख़्याल जो बैत आहे। ऐं साईं जो बैत आहे त लतीफ़ साईं हुक्मराननि खे कॾहिं न ॻायो ऐं जेकॾहिं समय जाम खे ॻाई त उनजो मयार छा हो, उनजो सबबु छा हो, मुहरिक छा हो, हिन बैत में वाज़े आहे। त बैत आहे त खिखीअ हाणियूं खारियूं छिछीअ हाणा छॼ। तव्हां मंज़रकशी ॾिसो त मुहाणनि जी ज़िंदगी जी लतीफ़ साईं जेका हुननि जी ज़िंदगी आहे त खिखीअ हाणियूं खारियूं खिख जेका माण्हू खे पसंदि न ईंदी, माण्हू खे नफ़रत ईंदी आम तरह। खिखीअ हाणियूं हे नूरी जो माहौल आहे, हे नूरी जो माहौल आहे जंहिंमें नूरी रहे थी। ऐं समय जाम जो वड़ ॾिसो जेको लतीफ़ साईं खे वणे थो त खिखीअ हाणियूं खारियूं छिछीअ हाणा छॼ, पांद जिनी जे पांदसी लॻो थिए लॼ। माण्हू जो रुॻो तां गुज़र थी वञे, पांद लॻी पवे त बि माण्हू खे बुछां पई ईंदी आम तरह। इहो आम माण्हू जा मयार आहिनि, इहे आम वॾाई जा मयार आहिनि। पर समो जाम त ईअं कोन्हे जेको लतीफ़ साईं खे वणे थो। चए थो पांद जिनी जे पांदसी लॻो थिए लॼ, समो जाम सुहज फ़ख़ उभो करे उनसी। ऐं हे समो जाम वरी कहिड़ो माण्हू आहे जंहिंखे बुछा नथी अचे, लॼ नथी अचे त उनजो पांद लॻी न पवे, पर हीउ अजब माण्हू आहे जो उन माहौल में फ़ख़ुर सां लॼी न पियो थिए, सुहज में आहे। यानी लॼी थियणु हिकिड़ी मनफ़ी कैफ़ियत आहे, सुहज माना फ़ख़ुर सां। समो जाम सुहज उभो करे उनसी, उहो ते बीठो आहे ॿिनि पेरे। त लतीफ़ साईं जी बैत जी मां तव्हां सिट खई आहे उनवान में। हीअ किताबु तव्हां सभिनी पढ़ियो आहे, दोस्त ॻाल्हाए चुका आहिनि जी। ऐं अॼोकी महफ़िल में तमामु हिकिड़ियूं शानदार ॻाल्हियूं बि थियूं, नुक़्ता बि उथारिया विया, सुवाल बि उथारिया विया, जवाब बि ॾिना विया। ऐं सभई ज़ाहिरा असांजे दिलि जूं ॻाल्हियूं, इन करे उन्हनि सभिनी खे पंहिंजो कंदे ऐं वर्जा खां बचंदे मां चंद ॻाल्हियूं करणु चाहींदुसि। त हिन किताब जे बारे में काफ़ी दोस्त ॻाल्हाए चुका आहिनि। हिन किताब में जेको जीअं ॻाल्हि दोस्तनि कई त ही बज़ाहिर हिकिड़े फ़र्द जी इनफ़िरादी ज़िंदगीअ जी जो दास्तान आहे। ऐं जीअं हफ़ीज़ चयो, ॿियनि दोस्तनि सभिनी चयो, ख़ालिद चयो त ही बज़ाहिर हिकिड़े फ़र्द जो दास्तान आहे, पर दरअसल ही तारीख़ जे उन्हनि लताड़ियल, विसारियल, महरूम कयल, मजबूर कयल,
ऐं तारीख़ में उन्हनि जो इनकार कयल उन्हनि तबक़नि जे माण्हुनि जी हर माण्हूअ जी कहाणी आहे जेका हुन अलामती अंदाज़ सां हिकिड़ी पंहिंजी आत्मकथा में लिखी आहे। ऐं हक़ीक़त इहा आहे त जिस्मानी तकलीफ़ ऐं जिस्मानी दर्द खे बि पंहिंजी माना आहे, उहा बि तकलीफ़ ॾिए थी, पर जिस्मानी अहंज खे तकलीफ़ खे ॾुख खे एतिरो दवाम न आहे। उहो ज़ख़्म तकिड़ो भरिजी वेंदो आहे, उहो घाव तकिड़ो भरिजी वेंदो आहे, पर जेके घाव रूहनि खे आयल हूंदा आहिनि ऐं कंहिं मख़सूस वक़्त ते न पर लम्हे लम्हे पल पल घड़ी घड़ी उन माहौल में तज़लील जी शिकिल में तफ़रीक़ जे सूरत में ऐं ॿियूं अनेक सूरतूं जिन लाइ अञा लफ़्ज़ तख़लीक़ी कोन थिया आहिनि, उहे सभु वार्ताऊं ऐं ज़ाहिर आहे त हीअ इंसानी तारीख़ उन्हनि महरूम ऐं मज़लूम तबक़नि जे फ़र्दनि जे सां ई तरतीब थी आहे। त हीअ किताब, हिन किताब जी सिट किताब जा मंज़र ॻाल्हियूं सुवाल जेके बि हिन में आहिनि तव्हां पढ़ंदव त उहे दरअसल रुॻो हिकिड़े फ़र्द जी कहाणी न आहिनि, पर हिकिड़े अलामती माना में हिकिड़े पूरे दौर ऐं इंसानी तारीख़ जे हिकिड़े वॾे अलमीअ जी हिकिड़ी अकासी कनि था। ऐं हीअ किताब मूंखे इन करे बि ख़ुशी आहे ऐं ॿियनि दोस्तनि बि ॻाल्हि कई आहे त सिंधी ॿोलीअ में हिन मौज़ूअ ते एतिरा घणा किताब लिखियल बि न आहिनि, तर्जुमो बि कयल न आहिनि। असांजे दोस्त ख़ालिद 2 किताब पंहिंजा कालमनि जा तरतीब ॾिना, उन्हनि में इहे अक्स असां ॾिठा ऐं इन करे ई तव्हांजे किताबनि खे एॾी मञता ऐं मोट मिली जो इहे विसारियल मौज़ू आहिनि। इहे मौज़ू असांजे अदब में एतिरी जाइ वारे कोन सघिया आहिनि, त इन करे जॾहिं इन क़िस्म जे मौज़ूअनि ते पोइ असलोको अदब हुजे, तबज़ा अदब हुजे या तर्जुमे जी सूरत में हुजे, जेको बि अदब इन में अचे थो उहो असांजी ॿोलीअ खे वुसत बख़्शे थो, असांजे समाज जी शऊर साज़ी में उनजो वॾो किरदारु थिए थो। त मां सम्झां थो त हिन क़िस्म जे मौज़ूअनि ते अहिड़नि सुठनि किताबनि जी चूंड करे इहे किताब ताज़ो असांजे दोस्त हफ़ीज़ जो हाणे उनजो हवालो उहो न रहियो आहे, उहो पाण ख़ुदि राइटर आहे ऐं हाणे मां उन चवंदो आहियां त अॻे तूं मुंहिंजो भाइटियो हुए, हाणे तोसां अलॻि संगत आहे। अख़्तर हफ़ीज़ उन बि हिकिड़ो ॾाढो नंढड़ो नावल तर्जुमो कयो, उनजी ॼामशुरी ॾाढो शानदार नावल आहे, उहा वरी कारनि जी कहाणी आहे। तव्हांखे सिर्फ़ु मौज़ू धार मिलंदा, ख़ालिद बि उन में हुयो प्रोग्राम में, पर इन क़िस्म जी दर्द जी कहाणी आहे। त हीअ किताब असां सभिनी खे पढ़णु खपे। मां अॻु में पढ़ी चुको आहियां पर वरी ॿीहर पढ़ंदुसि। हिन किताब जे हवाले सां टी ॻाल्हि करे पोइ अचां थो मां मौज़ू तरफ़। हिन किताब में जेका तर्जुमे जी ॿोली आहे उहा ॾाढी हसीन आहे ऐं बिल्कुलु ईअं थो लॻे त हीअ किताब लेखक सिंधी ॿोलीअ में ई लिखियो आहे, या त उमरकोट जो हो, या को सांगड़ जो हो, या को थरपारकर जो हो। ऐं जेका हुनजी ॿोली जो हुस्न आहे, मुहावराती ॿोली ऐं असलोब हुनजो निज निबार, त इन करे जेतिरी ख़ुशी मूंखे हिन किताब जे सिंधी में अचण जी आहे ओतिरी तव्हांजे हिन तर्जुमे जे हुस्नाकी जी बि आहे। त हिन जो तर्जुमो ॾाढो हसीन थियल आहे ऐं ज़ाहिर आहे असां माण्हू ई अदब ऐं ॿोली जा आहियूं, इन करे जंहिं बि तख़लीक़ी कम में ॿोली जी हुस्नाकी हूंदी उहा उन लफ़्ज़ जी मानवियत खे वॾो मान बख़्शे थी, उनखे वधीक सघारो करे थी। त हिन किताब में जेका तर्जुमे जी ॿोली आहे उहा मूंखे ॾाढी वणी। हाणे जेको ई मौज़ू आहे उन ते तमामु घणियूं ॻाल्हियूं थी चुकियूं आहिनि ऐं एतिरी घणी गुंजाइश न आहे, देरि बि थी वई आहे, पर चंद बुनियादी ॻाल्हियूं। इंसानी तारीख़ को रिथाबंदीअ सां तश्कील न थी आहे। ईअं न आहे त को मज़हब बि चवनि था त वॾी रिथाबंदी आहे, पर हक़ीक़त इहा आहे त हिन इंसानी समाज ऐं मज़हबनि बि इहा ॻाल्हि काइनात जे बारे में कई आहे या इंसानी ज़िंदगी जे बारे में हिकिड़े ख़ासि हवाले सां कई आहे, उधार मौज़ू आहे। ऐं तमामु इहो सवाल या निशान बि आहे इहो नुक़्ते नज़र, पर हक़ीक़त इहा आहे त इंसानी तारीख़ कंहिं रिथाबंदीअ जो नतीजो न आहे। इंसानी तारीख़ तजुर्बनि, धुकनि, सम्झ जी ओसर ऐं ताक़त जी तश्कील, कब्ज़नि, हमलनि, ज़ुल्मनि, मजबूरियुनि ऐं हुस्नाकिन, इन्हनि सभिनी मुतज़ाद लकावनि गॾिजी इंसानी तारीख़ खे तश्कील कयो आहे। इन करे असांखे इंसानी तारीख़ में के शयूं बेहद हसीन लॻनि थियूं, के असांखे इंसानी तारीख़ जा इंसान जी ज़िंदगी जा इनफ़रादी इज्तिमाही पासा बेहद हसीन लॻनि था, ऐं इन साॻी इंसानी तारीख़ जा
के पासा असांखे बदबूदार, वहशी ऐं वहशी नंढो लफ़्ज़ आहे तमामु, छाकाणि त को बि जानवर माण्हूअ जेतिरो दरिंदो ऐं वहशी न आहे। अञा लफ़्ज़ ईजाद न थियो आहे हिन जे बारे में, तख़लीक़ न थियो आहे जेका माण्हू जो जेको इन क़िस्म जो पासो आहे। जानवरनि त कॾहिं जंगियूं न कयूं आहिनि, जानवरनि त कॾहिं एटम बम कोन किराया आहिनि, जानवरनि त कॾहिं तफ़रीक़ न कई आहे जेका हिन किताब में आहे, जानवरनि त कॾहिं मुनज़िम ग़ुलामी खे कोन तरतीब ॾिनो आहे, हैवाननि त कॾहिं मुनज़िम जबर खे तशकील न ॾिनो आहे। जानवरनि जी त हिकिड़ी मासूमाना जिबलती ज़िंदगी आहे। इन करे असां इंसाननि जो वॾो मसइलो आहे त हर इंसानी ठगी ऐं बदमाशी खे, ज़ुल्म ऐं जबर खे मनसूब कयूं था कंहिं न कंहिं हैवान मां। नालो खणी हीउ कुते वांगुरु आहे, हीउ गॾह वांगुरु आहे, हीउ फलाणे वांगुरु आहे। बाबा जानवर मासूम आहिनि, हीउ इंसान जी जेके तबक़ाती ऐं जेके इहे पासा आहिनि उहे हुन खां हज़ारें लखें अरबें पदवें मथे आहिनि। त मुंहिंजी पहिरीं ॻाल्हि तो इहो आहे त इंसानी तारीख़ रुॻो ईअं न आहे त को सुठियुनि शयुनि जो मजमूओ आहे। इंसानी तारीख़ में इंसान वॾा छाल ॾिना आहिनि। मिसाल तौरु इंसान धुका हणी 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 साइंस जे महराज ते पुॻो आहे। हुन शुरूआति धुकनि खां कई हुई। जॾहिं हुन फितरत ऐं काइनात जे बारे में सोचणु शुरू कयो त हुनजो इल्मु को बि न हो, हुनजी ॼाण का बि न आई। ऐं मज़हबनि जे अंदरि जेको इल्मु चयो वञे थो उहो बि इल्मु त न आहे। जे इल्म जे कसवटी ते परखियूं मज़हबनि खे त मज़हबनि जा खंदा खजी वेंदा। इल्मु दरअसल साइंस जो नालो आहे ऐं इंसान पंहिंजी तदब्बुर, तजुर्बनि, इदराक सां ज़ाहिर आहे त आहिस्ते आहिस्ते ॾाके बॾाके त उहो इंसान जेको हिकु तरफ़ तव्हां ॾिसो था त साइंस, फ़लसफ़ो, अदब, तख़लीक़ियत, मौसीक़ी, राग, मयार ज़िंदगी, लिबास, तमदुन, सकाफ़त या बहितर पासा, तहज़ीब, बीमारियुनि जा इलाज। 100 साल पहिरीं बीमारियुनि बादशाहनि खे इलाज मुयसरु न आहे। तारीख़ में वॾा वॾा माण्हू बुखार ऐं मरी विया, पैगंबर बुखार ऐं मरी विया, जिना साहिबु टीबी ऐं मरी वियो। दुनिया जे वॾनि वॾनि माण्हुनि खे डिस्प्लिन मुयसरु न हुई, हीअ पोनिस्टान मुयसरु न हुई। मथे सूर में बादशाह मरी विया। अॼु इंसान इहे घणा मसइला हल करे चुको आहे। इन करे इंसानी तारीख़ जो हिकिड़ो पासो इहो आहे त इंसान पंहिंजे शऊर, पंहिंजे सकाफ़त, पंहिंजे तमदुन, पंहिंजी तहज़ीब ऐं पंहिंजी इंसानी ज़िंदगी जा घणा सुवाल हल करे ऐं उन्हनि बुछड़ाइनि मां ऐं ग़ुलामनि मां जिंद छॾाए, छाल ॾेई पोइ किथे उहा इब्तिदाई ॾाके ते आहे, किथे विचे ॾाके ते आहे, किथे मथां पद ते आहे। इंसान घणो अॻिते वधियो आहे। पर इन समूरे इंसानी तारीख़ जे वहिंवार जिते इंसान ही औज ते बीठो आहे, उन जे बावजूदि के हिकिड़ा बुनियादी सुवाल आहिनि जेके अञा ताईं इंसान निबेरे न सघियो आहे, अञा ताईं उन्हनि मां जिंद छॾाए न सघियो आहे। अञा ताईं हिन दुनिया जे इंसाननि जी वॾी अक्सरत इल्मी ऐं फ़िक्री तरह हक़ीक़त में ॿारोतण खां मस बांबड़ा पाए अॻिते वधणु शुरू कयो आहे। मिसाल तौरु अॼु बि हिन जहान में हे जेके मज़हबनि जो, मां मज़हबनि जे ख़िलाफ़ु न आहियां, मज़हबी न आहियां, पर मज़हबनि जे ख़िलाफ़ु न आहियां। मज़हबनि जे बारे में हिकिड़ो तारीख़ी शऊर रखां थो ऐं उनजो एतिराम कयां थो। मां सभिनी पैगंबरनि जो बेएतिराम कयां थो। वॾा माण्हू आहे तमामु तारीख़ जा, अज़ीम माण्हू आहे, रहनुमा हुआ पंहिंजे दौरनि जा, इंसान ज़ात जा। मां थो चवां मज़हबनि जो नाजाइज़ इस्तेमालु कंदड़ माण्हू, पोइ उहो मुस्लमाननि जो मुलो हुजे, उहो हिंदुनि जो ॿाऊ ऐं पंडित हुजे, हुननि जो पादरी ऐं बुशप हुजे, हे जेको पीके वारा रांग नंबर जेके बि आहिनि, इन्हनि खां वठी ऐं तव्हां ॾिसंदव त समाजी शिकिलियूं, सियासी शिकिलियूं, मुआशी शिकिलियूं, फ़िक्री शिकिलियूं, तव्हां तसवर करे सघो था त 21वीं सदीअ में जिते इंसान जो इल्मु इन महराज खे पुगल हुजे, उते अञा ताईं इंसाननि जी घणाई अक़ीदे परस्त आहे। अञा ताईं उहा बिना जांच करण जे, बिना तजुर्बो करण जे, बिना पक करण जे शयुनि ते अंधो वेसाह करे थी, अञा करे थी। त इहे सभु जेके बेशुमार शिकिलियूं आहिनि तबक़ाती समाज जूं, उन्हनि में हिकिड़ी शिकिल इंसान ज़ात जे उन्हनि सॼे
उहा दरअसल ज़ात पात जो मतभेद बि आहे जेको दरअसल तबक़ाती समाज जी हिकिड़ी बदतरीन शिकिल आहे। इन करे असांखे कॾहिं बि ज़ात पात जे सुवाल खे ईअं आइसोलेट करे ॾिसणु न खपे त को ज़ात पात जो निज़ाम को मिड़ई ओतो आयो आहे। ज़ात पात जी तफ़रीक़ जो हे बुछड़ो, इंसान दुश्मन, तफ़रीक़ आमीज़, इंसान जी तौहीन कंदड़, इंसान खे ज़लील कंदड़, उन जे वजूद जी नफ़ी कंदड़ जेको निज़ाम आहे, उहो निज़ाम दरअसल मजमूई तरह तबक़ाती समाज जी हिकिड़ी शिकिल आहे, उन जी सूरत आहे। ऐं उनखे उन में जोड़े न ॾिसबो त ज़ाहिर आहे त पोइ हर को पंहिंजे जुज़वियात में लॻो पियो हूंदो त असां पंहिंजा मसइला कीअं हल कयूं। हाणे हिंदुस्तान जे अंदरि जेको ही असां वटि हिंदुस्तान जो अवाइली ज़मानो, जंहिंजी हफ़ीज़ ॻाल्हि कई, दोस्तनि ॿियनि बि ॻाल्हि कई, असांजो जेको हिंदुस्तान जो अवाइली समाज हो ऐं दुनिया जे ॿियनि समूरनि ख़ितनि में बि हो, उहो माइतो समाज हो। उहो माइतो समाज जंहिंजी रहबर ऐं रहनुमा माउ हुई, ऐं अॼु बि फितरत जे अंदरि हैवान जी रहबर ऐं रहनुमा उनजो पीउ न आहे, उनजी माउ आहे। अॼु बि हैवाननि में पिदरी समाज न आहे। हैवाननि जो जेको बि जहिड़ो बि जिबलती समाज आहे हू तव्हांखे न ॿुधाईंदा त ईसा अलैहिस्सलाम खे शहीद इन करे कयो वियो जो उन फ़लस्तीन जे उन ज़माने जे तबक़ाती निज़ाम खे चैलेंज कयो हो, उनखे रद्द कयो हो। ऐं ज़ाहिर आहे हाणे 2000 साल पुराणी ॻाल्हि आहे, हुन खां पुछियो वियो त भला ॿुधाए त पोइ जे हे निज़ाम तोखे न खपे त ॿियो कहिड़ो निज़ाम हूंदो, जवाबु ॾिजोसि। तमामु शाइर इक़बाल वेठो आहे, तमामु शाइराणो जवाबु ॾिनई। जेकॾहिं उन जे उन फ़रमान खे उहो हफ़ीज़ या इक़बाल उनखे को नज़म ॾियण जी शिकिल ॾियणु चाहिनि त हिकिड़ो हसी नज़म आहे। हुन का नालो रखियोसि त ख़ुदा जी बादशाहत ईंदी। पोइ पुछऊंसि त भला ख़ुदा जी बादशाहत कीअं हूंदी, हाणे जवाबु ॿुधिजो। चई ख़ुदा जी बादशाहत में अमीर न हूंदा ऐं ग़रीब बि न हूंदा, सभु बराबरि हूंदा। ख़ुदा जी बादशाहत में बीमार न हूंदा। हाणे हिननि कूड़ ठाहियो आहे त उहो मोहलनि खे जीअरो कंदो, बाबा उहो ज़हनी तरह मोहलनि खे जीअरो कंदो। हो मरनीग समाज जेको ज़हनी तरह पस्त हो, हो उन ज़हनी तरह पस्त माण्हुनि खे शऊरी तरह जीअरो कंदो। इहो करिश्मो ऐं मौजो ईसा अलैहिस्सलाम जो। मोहल को जीअरो कंदो आया? हुन चयो ख़ुदा जी बादशाहत में ग़रीब न हूंदो, अमीर न हूंदो, बीमार न हूंदो, ख़ुदा जी बादशाहत में मुहताज न हूंदो, ख़ुदा जी बादशाहत में जबर न हूंदो, उन में ज़ुल्म न हूंदो, उन में तफ़रीक़ न हूंदी। हे ईसा अलैहिस्सलाम जो कौल आहे। सॼी बग़ावत तबक़ाती। हे जेके मज़हबनि जा कूड़ा ठेकेदार आहिनि, इहे इनक़िलाबनि जे रूह खे मसख़ करे, कूड़ियूं तावीलूं करे इंसान ज़ात खे ईअं गुमराह कनि था जो माण्हूअ खां असुलु इनक़िलाब विसरियो वञे, असुलु पैगाम विसरियो वञे। हाणे माण्हू लॻो पियो आहे उन्हनि शयुनि जे पोयां। इस्लामी इनक़िलाब जी मिसाल वठो। नबी साईं जॾहिं मके जे ज़माने में पंहिंजो इनक़िलाब आंदो, फ़िक्र जी ॻाल्हि कई, हुननि छा कयो? हुननि मके जे तबक़ाती निज़ाम जी नफ़ी कई। हुननि मके जे कारोबारी समाज में, दौलत परस्त समाज में दौलत सां मुहबत करण खे ऐब करार ॾिनो। इहो ऐब आहे। हुननि पंहिंजे क़बाइली समाज जी जेका वहशत हुई ऐं क़बाइली तज़ाद हा, उनखे दौरे जाहिलिया चयो। जाहिलिया जो मतिलबु इहो थोरी आहे त माण्हू लिखी कोन ॼाणंदा हुआ। इस्लाम खां अॻु में माण्हू अरबनि वटि शाइरी, अरबनि वटि वॾो हाणे इल्मु खणी कोन हो, पर शाइरी त हुई, लिखी ॼाणंदा हुआ। जाहिलिया जो मतिलबु इहो न आहे त को अरबनि खे लिखणु पढ़णु न ईंदो, अरबनि खे लिखणु पढ़णु मुकमल ईंदो, वॾा शाइर आहे। जाहिलिया जो मतिलबु आहे त हू क़बाइली ज़माने जी जाहिलियत जे ज़माने में रहंदा हुआ। हुननि जा रिचुअल्स, हुन जा क़दुर, हुन जा माण मापा, तसवर, तिर्ज़ हयात, उहा क़बाइली तिर्ज़ जी, उहो रद्द आहे। उन ज़माने ताईं दुनिया में ग़ुलामी ख़तमु कोन थी, पर हुननि छा चयो त ग़ुलाम खे पाण वांगुरु ट्रीट कयो। अबू बकर सिद्दीक़ जेको ख़लीफ़ो हो, बाद में थियो, उन सॼी उमिरि मुस्लमान थियण खां पोइ जेको कमाईंदो हो उहो सभु ग़ुलाम वठी उन्हनि खे आज़ादु कराईंदो हो। वञी इलाज ख़बर पवंदी आहे त फलाणे पाड़े में फलाणो माण्हू पंहिंजे ग़ुलाम खे मारे रहियो आहे, अलाए केतिरा मिसाल आहिनि। चवंदो इहो मूंखे खपाए ॾे,
छा कंदे? चवंदो मां इनखे ज़ुल्म खां निजात ॾियारींदुसि। इहो हो असलो को इस्लामी इनकलाब। हिननि छा कयो? जे तव्हां सॼो उमवी दौरु खणो, सॼो अब्बासी दौरु खणो, सॼो तुर्कनि जो दौरु खणो, मुग़लनि जो खणो, तव्हांखे लॻे थो त हिननि जो को तालुक़ु हुयो इस्लामी इनकलाब सां, नबी साईं तालीम सां? सॼी जेका तबक़ाती तहरीक हुई उहा रद्द इनकलाब में तब्दील करे वरी साॻिया हुक्मरान तबक़ा मलूकियत क़ाइमु करे, बादशाह क़ाइमु करे, ज़िले सुभानी क़ाइमु करे, उहो सॼो चोराए विया। त अलाए केतिरा मिसाल आहिनि, टाइम बचाइणु चाहियूं था। त ईअं नाहे त को हिंदुस्तान में जेकॾहिं असां वटि ज़ात पात जो हे वहशी निज़ाम, ग़लति निज़ाम हिन समाज में मौजूदु हो, त ईअं नाहे त को ॿियनि ख़ितनि में ईअं वरी मौजूदु न हो। सॼी यूरोपी तारीख़ में कारो जेको हीअ जेका वाइट नस्ल आहे उहा नरगसियत आहे, हाणे ताईं हुई। अब्राहम लिंकन जॾहिं सदर थियो त हुनखे पंहिंजे पार्लियामेंट में जेको सेनेटर हो हुन इलाइक़े जो, अञा सेनेटर थियो पहिरियों दफ़ो ऐं प्रेसिडेंट कोन थियो, उहो ही मोची जो पुटु हो। अब्राहम लिंकन मोची जो पुटु हो। अब्राहम लिंकन जो पीउ काठिया घर ठाहींदो हो, ॿियो मोची हो। त अब्राहम लिंकन खे हुन ॾिठो बणा वञे त वॾी ॻाल्हि आहे। तव्हांखे यादि हूंदो त राणो चंद्र सिंह जॾहिं हिकिड़े भेरे जहाज़ में चढ़ियो त मूंखे ॻाल्हि ॿई नूर भॼी रहिया, चई त जहाज़ में चढ़ियो, थरदीप वारनि को माण्हू विहारिया पंहिंजा थर जा कूली, त राणो परेशान थी वियो, चई बाबा हाणे जे हे बि जहाज़ में चढ़ंदा त पोइ असां छा में चढ़ंदासीं? मतिलबु ही छा आहे? अब्राहम लिंकन खे हुन चयो त तूं सेनेटर थी वियो आहीं, तोखे मुबारक हुजे, पर विसारजांइ न त तुंहिंजो पीउ मोची हो ऐं मुंहिंजा बूट ठाहींदो हो। त हुन चयुसि त न रुॻो मुंहिंजो पीउ मोची हो, पर मां बि मोची आहियां ऐं मां अॼु बि पंहिंजे पीउ खां वधीक भला बूट ठाहे सघां थो। जॾहिं तोखे दिलि चवे मूंखे चइजांइ। त हीअ रुॻो हिंदुस्तान जो मसइलो न आहे, हे सॼी दुनिया जी इंसानी तारीख़ इन मतभेद जी तारीख़ आहे। फ़र्क़ु रुॻो इहो आहे त की अॻ में हिन खे पोइ हिन उन जूं शिकिलियूं धार आहिनि, पर हिकिड़ो मसइलो हिंदुस्तान में ख़ासि रहियो जेको जंहिंजे करे इहो तवील थी वियो आहे, उहो इहो आहे त तबक़ाती निज़ाम जॾहिं मज़हबी निज़ाम बि थी वञे त पोइ उहो ज़ाहिर आहे दवाम बि माणे थो, उहो वधीक बदतरीन सूरत में साम्हूं अचे थो। जॾहिं मज़हबनि जा कूड़ा ठेकेदार कूड़ियूं मज़हबी तावीलूं करे उन तबक़ाती निज़ाम जी बीहक खे दवाम बख़्शनि था, जस्टिफाई कनि था। हिंदुस्तान में ईअं थियो ऐं इहो हलंदो रहियो। पर ईअं नाहे त को इंसानी तारीख़ रुॻो तफ़रीक़ कंदड़नि ते मुश्तमिल रही आहे। इहा सॼी इंसानी तारीख़ उन्हनि बाग़नि, उन्हनि हे त खणी हिकिड़ो वॾो माण्हू साबित थियो जंहिं कहाणी लिखी छॾी। हिन जहिड़ा किरोड़े माण्हू, हिन जहिड़ा लखे माण्हू, हिन खां वधीक हज़ार भेरा ज़ुल्म सही ख़ामोश हिन ज़हान मां छॾे विया, मरी विया, लम्हे लम्हे इहो भोगे विया। ईअं न आहे त को फ़क़ति एम्बेडकर या हे माण्हू, हे त वॾा माण्हू थिया जिन खे इहो ॾांहुं आयो, हुननि रिकॉर्ड कयो। पर जेका घड़ी घड़ी लम्हे लम्हे जी तज़लील आहे, तफ़रीक़ आहे, उहा नसुल दर नसुल माण्हुनि भोगी आहे। ऐं ज़ाहिर आहे त इहो वॾो अलमियो आहे। त मां सम्झां थो त इन ॻाल्हि जो जेको हीउ जेको अॼु ॼोगी वेहक थी आहे त ऐं राम इन ॻाल्हि खे ॾाढो सुठो खयो ऐं हरजी हिन जे मुहाग में तमामु तफ़सील सां आलमाना मुहाग लिखियो आहे। मज़हबनि ते 52 मुलनि, पादरनि, बुशपनि, पंडितनि जी इजारादारी खे चैलेंज कयो। मज़हब चर्चिल खां कंहिं माण्हू पुछो, ॿी जॻह खां मुंहिंजो फेवरेट माण्हू न आहे, ॻाल्हि ठीकु आहे हिकिड़ी, चई वॉर इज़ टू सीरियस बिज़नेस टू बी लेफ्ट एट द हैंड्स ऑफ जनरल्स। जंग एॾो हसास मामिलो आहे जेको जनरलनि जे हवाले नथो करे सघिजे। असां चऊं था मज़हब एतिराम लाइक़ु आहिनि, पर मज़हब एतिरा हसास मामला आहिनि जिन खे 52 पादरनि, पंडितनि, मुलनि ऐं बुशपनि जे हवाले नथो करे सघिजे। जे मज़हब इंसान ज़ात लाइ आया त पोइ इहो इस्तेहकाक बि इंसान ज़ात जो हुअणु खपे त उहो उन ते ॻाल्हाए, उन ते सुवाल करे, उन जा जवाब ॻोल्हे, उन ते तावीलूं करे। हे मख़सूस हिकिड़ो नानी वेड़ो हिकिड़नि ग्रुपनि जो आहे। इहे तबक़ाती निज़ाम जा रखवाला आहिनि, उन्हनि जा हे बचाइण वारा आहिनि। हिकिड़ा ठगियूं कंदा, ॿिया उनखे बचाईंदा, हिकिड़ा ज़ुल्म कंदा, ॿिया बचाईंदा। इन करे तव्हां ॾिसंदव त को बि तबक़ाती निज़ाम तेसि ताईं दवाम नथो माणे सघे। माण्हुनि खे पटी पढ़ाई अथनि, साईं इहो रुॻो थोरी हिंदू धर्म में आहे, साईं अलाह जंहिंखे इज़त ॾे।
पोइ छा ख़ुदा अहिड़ो थी सघे थो, पंहिंजो अकुल था इस्तेमालु कयूं, पंहिंजे असां ॿारनि में नथा करे सघूं तफ़रीक़। जे घर में 4 ॿार अथऊं त इहो नथा करे सघूं त हिकिड़े ॿार सां ज़ुल्म कयूं, उनखे कुझु न ॾियूं ऐं ॿियनि ॿारनि खे। जॾहिं असां इंसान इहो पंहिंजे महदूद ज़िंदगी जे दायरे में पंहिंजे ॿारनि सां नथा करे सघूं त पोइ जो ख़ालिक़ हूंदो उहो ईअं कीअं कंदो। त असां सम्झूं था त इहा तफ़रीक़ जेका ज़माने में मौजूदु आहे तबक़ाती निज़ाम जी, या कंहिं बि ख़ालिक़ जी पैदा कयल न आहे, या हिन समाज जी पैदा कयल आहे। ऐं हे समाज इहो इस्तेहक़ाक़ रखे थो त उनजे कूड़नि तावीलुनि खे चैलेंज करे। इन करे तव्हां जेकॾहिं मज़हब खे हिन ज़ात जे मतभेद खां जुदा कयो, हुनजो अधु कमु लही वेंदो, उहो अधु मौत इन में मरी वेंदो जेकॾहिं हुनखे तव्हां धर्म खां जुदा कयो। धर्म बि शइ आहे, हे समाजी शइ आहे। ऐं पोइ ज़ाहिर आहे त इन करे ही पूरी दुनिया जी इंसानी तारीख़ जो हिकिड़ो अलमियो आहे त जेका ज़ात जी तफ़रीक़। ऐं ईअं थोरी आहे त को ज़ात रुॻो उते आहे। जीअं तव्हां मिसाल ॾिठो हींअर सन में, हेॾे अज़ीम माण्हूअ जे ख़ानदान में, हेॾे अज़ीम माण्हू साईं जेम्स जहिड़े अज़ीम माण्हू जे ख़ानदान में, जंहिं सैयद हूंदे सॼी ज़िंदगी मज़हबनि जे बारे में अकुली ॻाल्हियूं लिखियूं, जंहिं सॼी ज़िंदगी रोशन ख़्याल जी ॻाल्हि कई पंहिंजे पूरे शऊरी दौर में, उन्ही माण्हू जे ख़ानदान में बि अहिड़ा माण्हू। ऐं ईअं न आहे त को असां तव्हांजे ख़ानदान में अहिड़ा माण्हू सुभाणे पैदा कोन थींदा। हिकिड़ा समाज में बीमारियूं आहिनि, इन करे तव्हां ॾिठो त उन जे क़ब्रिस्तान मां कढी छॾियो उनखे। ऐं हेॾी शऊर जी लहर उथी त बि असां सभु गॾिजी उहे मुहाणनि जा लाश वापसि क़ब्रिस्तान न मोटाए सघियासीं। हज़म थी वई। पोइ सुभाणे जेकॾहिं को ॿियो ग़रीब गुरबो कंदो, चवंदा बा होॾे हेॾे वॾे मामले में तव्हां फेल वियो, हाणे असांजे मिसाल क़ाइमु थी वियो। त इहे ज़ात ऐं इहे ज़ात जूं शिकिलियूं, ज़ात जे तफ़रीक़ जूं शिकिलियूं सिंध समाज में अचो भला ठीकु आहे। हिकिड़ी शिकिल त हीअ आहे, तव्हां असांजे माइटनि खां वञी पुछो, चवंदा त समाट कमतर आहिनि। तव्हां पुछो वरी मुंहिंजे माइटनि खां, चांडनि खां, चवंदा समाट इहो कमतर आहे। पाण अणपढ़ियल हूंदो, जाइल हूंदो, मिसकीन हूंदो, सफ़ा ग़रीब हूंदो, पर सम्झंदो इहो त समाट मूंखां घटि आहे। त हीअ ऐं सबबु छा आहे ॾिसी छॾियो। सादी ॻाल्हि, आख़िरी ॻाल्हि उकलायूं था त हीअ सॼी चकर शुरू कीअं थियो आहे। सादी ॻाल्हि, जेके माण्हू पोरे ते क़ाबिज़ थिया, ज़मीन ते क़ाबिज़ थिया, माहौल ते क़ाबिज़ थिया, फितरत जे वसीलनि ते क़ाबिज़ थिया, उहे मथियां तबिका सॼा विया, उहे अशराफ़ सॼा विया। ऐं जेके अॼु बि जेके सिंध में मिसाल तौरु जेके ज़ातियूं जिनखे चवंदा घटि ज़ातियूं, उहे कहिड़ियूं ज़ातियूं आहिनि? घटि ज़ातियूं आहिनि जेके बेज़मीन आहिनि। पोइ फ़ैसिलो कयो त घटि ज़ात बेज़मीर आहे या बेज़मीन आहे। असां सम्झूं था त घटि ज़ात उहो आहे जेको बेज़मीर आहे। असांजी तफ़री असांजो जी वस्फ़ इहा आहे त दुनिया में ऊची ज़ात उहा आहे जेका पोरियो करे थी, हिन जहान जी ख़ालिक़ आहे, हिन जहान जो वहिंवार लाइ थी। ऐं उहो पोरियो हाणे रुॻो जिस्मानी कोन रहियो आहे। इन करे असांजी नज़र में आइनस्टाइन बि पोरिया था, साइंसदान बि पोरिया था, डॉक्टर बि पोरिया था। जेको बि माण्हू हिन ज़माने ते ॿार न आहे, ज़िंदगी ते ॿार न आहे, ऐं ॿिया जेके हराम खोर आहिनि, सादी वस्फ़ आहे, जेको 24 कलाकनि में कुझु बि नथो करे, कंहिं बि क़िस्म जो जिस्मानी ऐं ज़हनी पोरियो नथो करे ऐं माणे सभु कुझु थो, उहो पक हराम खोर आहे। ऐं दुनिया में घटि ज़ात उहा ई आहे जेको बिना पोरे जे हिन ज़माने ते क़ाबिज़ आहे, हिन ज़माने ते हावी आहे। ऐं तव्हां ॾिसंदव त हे जेके इंसानी तारीख़ में बाबा पंडित ऐं जेके बिशप ऐं पादरी ऐं जेके बि इहे सभु इहे आहिनि शिकिलियूं, इहे सॼी उमिरि तव्हांखे ॿुधाईंदा त हे अशराफ़ आहिनि, हे ऊचो तबिको आहिनि, हे ख़ुदा जा महिरबान, ख़ुदा जी हिन ते महिरबानियूं आहिनि, नवाज़ल आहिनि ख़ुदा जा। इहो कीअं मुमकिन आहे त ख़ुदा उन्हनि खे न नवाज़े जेके नसुल दर नसुल पोरियो कनि था, जेके माण्हू तारीख़ जा ख़ालिक़ आहिनि। इन करे हीअ सॼी जेका तव्हां ॾिसंदव त बुछड़ाइनि जी, जहालतुनि जी ऐं ज़ुल्म जे शिकिलनि जी तफ़री पाण में माइटी आहे। इहे पाण में गॾु आहिनि, इन्हनि जी पाण में संगवती आहे। हिकिड़ा मज़हबी शिकिल में हूंदा, हिकिड़ा सियासी शिकिल में हूंदा, हिकिड़ा समाजी शिकिल में हूंदा।
मूंखे ॿुधायो त घटि ज़ात नाज़िम जोखियो हूंदो जंहिंखे पंहिंजे वतन जे पखियुनि ते ग़ैरत आई, या घटि ज़ात उहो सरदार हो जंहिं हुनखे क़तलु कयो आहे। घटि ज़ात उहे सरदार आहिनि जेके पंहिंजे वतन में अरबनि खे घुराए ऐं उनजी दलाली करे हिन धरती जे माहौल ते मथां वहशत जो राज क़ाइमु कनि था। असांजो हीरो त नाज़िम आहे जंहिंखे पंहिंजे धरती जे पखियुनि ते बि प्यार हो ऐं ग़ैरत आई ऐं पंहिंजो सिर ॾिनई। त जे असांजे ख़्याल में त घटि वधि कोई न आहे, पर जे घटि वधि जो तायुन करिणो ई आहे त पोइ त तायुन ईअं ई थींदो त जेके तारीख़ जा ख़ालिक़ आहिनि उहे ऊंची ज़ात आहिनि, उहे वॾी ज़ात आहिनि। ऐं जेके माण्हू हिन तारीख़ जे मथां ॿार आहिनि त हीउ जेको सॼो जेको सुवालु आहे जेको ज़ात परस्ती जो असांजे सिंध जे समाज अंदरि असां ॾिसूं था त हिन गुज़िरियल 30-40 सालनि में वॾो फ़र्क़ु आयो आहे। ऐं फ़र्क़ खे रोकणु मुमकिन न आहे। अॼु जिन ज़ातियुनि खे तव्हां चवंदा हुआ 30 साल पहिरीं घटि ज़ात आहिनि, अॼु उन्हनि जा वकील आहिनि, जज आहिनि, उन्हनि जा उस्ताद आहिनि, उन्हनि जा प्रोफेसर आहिनि, उन डॉक्टर आहिनि, इंजीनियर आहिनि। तारीख़ जे इर्तिका खे रोकणु मुमकिन ई नाहे। जाहिल आहिनि उहे माण्हू, उहे कुवतूं ऐं तबिका जेके अॼु बि सम्झनि था त के माण्हू ॼाए ॼम खां घटि हूंदा आहिनि ऐं के ॼाए ॼम खां ऊचा हूंदा आहिनि। इहो सॼो बातिल निज़ाम आहे। इन करे सिंध जे समाज में असां ॾिसूं पिया, पंहिंजे सांभर में ॾिठो अथऊं त असांजे समाज में हिन गुज़िरियल कुझु ॾहाकनि खां वॾी तब्दीली आई आहे। इहा तब्दीली तेज़ पई थिए ऐं असांजो तव्हांजो कमु छा आहे, असां तव्हांजो इहो ई कमु आहे त असां उन तब्दीलीअ जे रफ़्तार खे अञा तेज़ कयूं। तरक़ी पसंदि इनक़लाबी सियासत सां, अदब सां, कलम सां, शऊर सां, तालीम सां। ऐं हीउ जेको हिन में बार बार ॻाल्हि कई वई त निजात तालीम में आहे, इहो सुवालु उथारण जोॻो आहे त छा हीअ निसाबी तालीम निजात थींदी या कूड़ियूं मार्कशीटूं निजात थींदी, या उहा तालीम का ॿी आहे, उहो को ॿियो फ़हम आहे जंहिंसां फसबो पिरी खे। असां सम्झूं था त हीअ निसाबी तालीम ठीकु आहे, मजबूरी आहे, ज़रूरी आहे, हासिलु करणी पवंदी, पर असुलु तालीम उहा आहे जेका इंसान खे शऊर ॾिए पंहिंजी ज़ात जो, पंहिंजे वजूद जो, फितरत जो, काइनात जो, ऐं जेको इंसान खे आज़ादु करे हर क़िस्म जी जहालत खां, अक़ीदे परस्ती खां। इन करे उहा ई तालीम हिकिड़े नए समाज ऐं नए इंसान जो बुनियादु बणिबी। ऐं मां आख़िर में वरी पंहिंजे दोस्त हलार खे मुबारकबाद ॾियां थो त हुन एॾो शानदार किताबु, एॾी शानदार ॿोली में तर्जुमो कयो आहे। ऐं उमेदु कयां थो त तव्हां मां हर हिकु दोस्त ही किताबु वठंदो, पढ़ंदो ऐं पंहिंजे घरनि में पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे दोस्तनि खे पढ़ाईंदो ऐं असांजी ॿोलीअ खे, असांजे समाज खे हिन क़िस्म जे किताबनि जी ऐं शऊर जी बेहद ज़रूरत आहे। वॾी महिरबानी। चांहि लॻी पई आहे, दोस्तनि जी गुज़ारिश आहे त चांहि बिस्किट वग़ैरह ॿाहिरि लॻल आहिनि। ऐं साईं मांझी फ़क़ीर, हाणे उनखां असीं 2-4 कलाम ॿुधंदासीं। उहो सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश था त हाणे एतिरो हीअ ऑडियंस जे करे ई सॼो प्रोग्राम ज़बरदस्त नमूने सां थियो आहे। ऐं हाणे मांझी फ़क़ीर आहे, उनखां असीं 4 कलाम ॿुधंदासीं, उनखां पोइ असीं पंहिंजो प्रोग्राम इख़्तिताम कंदासीं। मस्जिद नू मैं क्यों तोड़ा मंदिर नू, आज दुहें भी के पड़िए एक दूजे दे अंदर नू। आज भी सदियां वांगू कुछ नहीं जादा मस्जिद और मंदिर दा, लहू तो तेरा मेरा लगदा तेरे मेरे खंजर नू। रब करे तू मंदिर वांगू वेखे मेरी मस्जिद नू, राम करे मैं मस्जिद वांगू वेखा तेरे मंदिर नू। आ
बांट दिया इस धरती को, चांद सितारों का क्या होगा। नदियों के कुछ नाम रखे, बहती धारों का क्या होगा। शिव की गंगा भी पानी है, आबे ज़मज़म भी पानी है। ओ मुल्लाब पिए, पंडित पिए, पानी का मजहब क्या होगा। इन फिरका परस्तों से पूछो, क्या सूरज अलग बनाओगे। एक हवा में सांस है सबकी, क्या हवा भी नहीं चलाओगे। ओ नस्लों का करे जो बंटवारा, वो रहबर कौम का ढोंगी है। वो क्या खुदा ने मंदिर तोड़ा था, या राम ने मस्जिद तोड़ी है। वो असांज इश्क जो कलमो, वो असांजे इश्क जो कलमो आहे इंसान सां मोहब्बत। वो असांजे इश्क जो कलमो आहे इंसान सां मोहब्बत। वो असांजे इश्क जो कलमो आहे इंसान सां मोहब्बत। असां हूं राम सां राज़ी, बोला असां हूं राम सां राज़ी। वो सुना असां हूं राम सां राज़ी, रखूं रहमान सां मोहब्बत। असांजे जो कलमो आहे इंसान सां मोहब्बत। वो असांजे जो कलमो आहे इंसान सां मोहब्बत। असांजी यार सां यारी, हो पक्की पुख्ती अड़े शाहिद। असांजी यार सां यारी, हो पक्की पुख्ती अड़े शाहद। असांजी यार सां यारी, हो पक्की पुख्ती अड़े शाहिद। कुफर इस्लाम मखा अग में कुफर इस्लाम मखा अग में। वो सुना कुफर इस्लाम मखा अग में, अमुन ईमान सां मोहब्बत। असांजे जो कलमो आहे इंसान सां मोहब्बत। वो असांजे जो कलमो आहे इंसान सां मोहब्बत। ज़माने ज़ोर आला तो मस्जिद मंदिर में गोलण जो। ज़माने ज़ोर आला तो मस्जिद मंदिर में गोलण जो। ज़माने ज़ोर आला तो मस्जिद मंदिर में गोलण जो। मुखे महबूब मिठड़े जे, मुखे महबूब मिठड़े जे। ओ मुखे महबूब मिठड़े जे, मिठे
मैं खान सां मोहब्बत असांजे जो कलमो आहे इंसान सां मोहब्बत वो असांजे जो कलमो आहे इंसान सां मोहब्बत असां मौत खे मारियो असांखे मौत कीअं मारे असां मौत खे मारियो असांखे मौत कीअं मारे असां मौत खे मारियो हो असांखे मौत कीअं मारे अवल आख़िर असां आहियूं वो सुना अवल आखिर असां आहियूं अवल आखिर हो असां आहियूं इन ई ऐलान सां मोहब्बत असांजे जो कलमो आहे इंसान सां मोहब्बत वो असांजे जो कलमो आहे इंसान सां मोहब्बत फिदा फिरदौस ऐं दोज़ख दिलासा भी त धड़का भी फिदा फिर दोस्त ऐं दोज़ख हो दिलासा भी तो धड़का भी फिदा फिर दोस्त ऐं दोज़ख दिलासा भी तो धड़का भी गुनाहन ऐं ओ सवाबन खां वसुणा गुनाहन ऐं सवाबन खां गुनाहन ऐं ओ सवाबन खां अलॻि ऐसा सां मोहब्बत असांजे जो कलमो आहे इंसान सां मोहब्बत वो असांजे जो कलमो आहे इंसान सां मोहब्बत असां हूं राम सां राज़ी असां हूं राम सां राज़ी थोड़ा असां हूं राम सां राज़ी रखूं रहमान सां मोहब्बत वो असांजे जो कलमो आहे इंसान सां मोहब्बत असांजे जो कलमो आहे इंसान सां मोहब्बत गाहों थिए अदब अथई ओट ओट त अगाहों थिए ओ मार नगारे चोट आशिक अनल हक जी विच मैखाने मस्त रहियो से मैं अनल हक बुले सां दुनिया जहान दा बारा मैं सारा सिर ते चैसा अद अमन दे विच फर्क न कोई मैं मीम को कढ छुड़े सा अलस्त बे रब्बे कुम बागा मिलिया मैं कालू कूक सुने सा इन्हा गाल्हां ते मस्त रहे साली अनवर वो
उथ आपको अल्लाह सदेसा। ओ पुठी जन्म जुल पुठी जन्म जुल मझ तमाशे मपमी घोट करे तू पाण खे किज हगामो हुल हलकल अशिया फहू ऐनहा इहो आण अमल सचल थिज गुलाबी गुल तमर मार नई मंसूर जमा। मैं खुदा खुदाई मेरी मैं खुदा खुदाई मेरी खुद विच आण खड़ो से। मैं खुदा खुदाई मेरी आ खुद विच आण खड़ो से। ए सब हुस्न जमाल असादा जह विच आण पियो से। चार मकान रहे वन किथा किथा आण मकान कितो से। ला मकान मकान असादा सचल नाम गियो से। माजो या सैया माजो या कोकिया चवे कोकिया चवे कोकिया चवे कोकिया चवे माजो सही बल्ले बल्ले सैया कोकिया चवे माजो आया सैया। चवे को रत चवे को बद चवे को रत चवे को बद चवे को बेदीनो बेहद चवे को बेदीनो बेहद चवे को बेदीनो बेहद चवे को मुशरक आई मुलहद चवे मां जोया सैया मां आया सैया को की चवे मां जो आया सैया। चवे को काफर चवे को मोमिन चवे को काफर चवे को मोमिन चवे को काफर चवे को मोमिन चवे को काफर चवे को जाहिल नालो जाहिर चवे को जाहिल नालो जाहिर चवे को जाहिल नालो चवे को शायर चवे को शायर चवे मां जो आया सैया मां जो आया सैया हा हा जो आया सैया को की चवे मां जो आया सैया। चवे को काजी चवे को मुला चवे को काजी चवे को मुला चवे को काजी चवे को मुला चवे को काजी चवे को मुफ्ती चवे को गाजी चवे को मुफ्ती चवे को गाजी चवे को मुफ्ती चवे को गाजी चवे को रोजेदार नमाजी चवे मां जो आया सैया मां जो आया सैया हा हा जो आया सैया को की चवे मां जो आया सैया। सूरत में इंसान चवे को 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 शिर भरो शैतान चवे को शिर भरो शैतान चवे शिर भरो शैतान चवे को बुजुर्ग को मस्तान चवे मां जो आया सैया मां जो आया सैया आया सैया को की चवे मां जो आया सैया। को पंथ चवे को संत चवे को पंथ चवे को संत चवे को पंथ चवे को संत चवे को पंथ चवे को
बाग बहार बसंत चवे को बाग बहार बसंत चवे को बाग बहार बसंत चवे को मेरा सी कल वक्त चवे माँ जो आया सोया आया माँ जो आया सोया माँ जो आया सोया को किए चवे को किए चवे माँ जो आया सोया चवे ना हक चवे को हक चवे ना हक चवे को हक चवे ना हक चवे को हक चवे ना हक चवे बात इया बर हक चवे को बात इया बर हक चवे बात इया बर हक चवे को मुर्शिद अब्दुल हक चवे माँ जो आया सोया माँ जो आया सोया को किए चवे को किए चवे माँ जो आया सोया चवे को आम चवे को खास चवे को आम चवे को खास चवे को आम चवे को खास चवे को आम चवे पुख्तो चवे को खाम चवे को पुख्तो चवे को खाम चवे को पुख्तो चवे को खाम चवे को सच्चू सच्चो नाम चवे माँ जो आया सोया माँ जो आया सोया आहा जो आया सोया किए चवे को किए चवे माँ जो आया